अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ़ भुट्टो तव्हांजे पंहिंजे फेवरेट चैनल KTN ते तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम द लेट नाइट शो में जंहिंमें असां कंदा आहियूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं, हज़ारे टॉपिक्स ते अलॻि अलॻि क़िस्म जी ॻाल्हियुनि ते असांजूं गुफ़्तगू हूंदी आहे, असांजी कचेरी हूंदी आहे। ऐं हर हफ़्ते मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त असां कुझु अहिड़ो इंट्रस्टिंग टॉपिक हुजे असांजो जंहिं ते असांखे नॉलेज बि हासिलु थिए, तव्हां ताईं बि हिकिड़ो गुड मैसेज वञे। एनीवे प्रोग्राम की शुरुआत कयूं था 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी ख़िदमत में, जंहिंमें असां ॻाल्हियुनि खे इलाही खुलासे में ॻाल्हाईंदा बि आहियूं, कचेरी बि थींदी आहे। तव्हांजी एडवाइस मुंहिंजे लाइ इलाही अहमियत रखे थी। मां हमेशह चवंदी आहियां त जॾहिं मां हिन शो में ईंदी आहियां, हिते अचणु मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु त आहे ई आहे। मां हे पंहिंजो प्रोग्राम इलाही शौक़ सां, इलाही दिलि सां, इलाही मोहब्बत सां कंदी आहियां। हिन में मूंखे इलाही मतिलबु मुंहिंजो इंट्रस्ट हूंदो आहे। मां सोचींदी आहियां त जेके मुंहिंजा व्यूअर्स आहिनि, जेके स्क्रीन जे हुन तरफ़ मूंखे ॾिसनि था, उन्हनि जे दिमाग़ में चवंदा न त कोई बि क़दम ज़िंदगी जो खणण खां पहिरियां पंहिंजे दोस्तनि खां, पंहिंजे घर वारनि खां, जिन खे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे इलाही क्लोज़ सम्झो था, उन्हनि खां मशवरो करणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। पर फ़ैसिलो हमेशह उहो करणु घुरिजे जेकी असांजी दिलि चवंदी आहे, जेको असांजो दिमाग़ कमु करे थो। ॿाहिरि माण्हुनि जी एडवाइस अलॻि अलॻि क़िस्मनि जी हूंदी आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे मां, जेकॾहिं तव्हांजा 10 दोस्त आहिनि, जंहिंमें 8 माण्हू तव्हांजी 8 माण्हुनि जी एडवाइस बिल्कुलु सही हूंदी, पर हुननि जे दिलि में तव्हांजे लाइ उहा दगा रहंदी, या उहो तव्हांखे एडवाइस अहिड़े तरीक़े जी ॾींदा जेको तव्हांजे लाइ नुक़सानकार हुजे। पर 2 दोस्त तव्हांजा अहिड़ा हूंदा, उन्हनि में ज़रूरु निकिरंदा जेको तव्हांजे लाइ सुठो चाहींदा। ऐं ॿी ॿुधाईंदी हलां त स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, टॉपिक तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि, उन ते जल्दी जल्दी कॉल करे असांजे प्रोग्राम में शामिलु थी वञो। असांजो यूट्यूब चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। KTN एंटरटेनमेंट खे तव्हां यूट्यूब ते वञी सर्च कयो, लिखो KTN एंटरटेनमेंट, अॻियां तव्हां लिखंदव सदफ़ भुट्टो, उन में असांजा वीडियो क्लिप्स अची वेंदा। उनखे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, ऐं उनजे कमेंट बॉक्स में ज़रूरु तव्हां मूंखे पंहिंजो मैसेज, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे शहर जो जेको बि आहे, जेको बि तव्हां मैसेज ॾियणु चाहियो था, ज़रूरु मेंशन कंदा कयो, जीअं मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां। अच्छा, जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि एडवाइस जी, तव्हांजी ज़िंदगी जे जेके फ़ैसिला हूंदा आहिनि, हिकु इंसानु इलाही परेशान हूंदो आहे, इलाही जॾहिं उहो परेशान थींदो आहे त पोइ उहो ॿियनि माण्हुनि खां सलाह मशवरा वठणु शुरू कंदो आहे। हमेशह उहो उन जे अॻियां ई खुली ॻाल्हाईंदो आहे जिन ते उनखे भरोसो हूंदो आहे, या उहो सम्झंदो आहे त यार मां हिन सां ॻाल्हाईंदसि, मूंखे एडवाइस सुठी मिलंदी। पर कुझु माण्हुनि जी एडवाइस तव्हांजे लाइ बहितर न हूंदी आहे। बेशक उहे तव्हांजा इलाही क्लोज़ हूंदा, इलाही तव्हांजा सुठा फ्रेंड हूंदा, पर उन्हनि जो फ़ैसिलो बि तव्हांजी दिलि खे सम्झ में न ईंदो। उन वक़्तु दिमाग़ ऐं दिलि अलॻि अलॻि फ़ैसिला कंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं समाज ऐं माहौल जे, ख़ानदान जे, घर वारनि जे, दोस्तनि जे, उन्हनि जे हिसाब सां हलंदव त तव्हांखे उन माण्हू जी ॻाल्हि बिल्कुलु सही लॻंदी। पर जेकॾहिं उन वक़्तु उन एट ए टाइम तव्हांजी जेकी दिलि जी तरफ़ां आंसर ईंदो न, त न यार, जेकॾहिं मां हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी, जेकॾहिं मां इहो कंदसि बि, त मुंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो बहितर न आहे। इन खे मां तव्हांखे खुलासे में ज़रूरु सम्झाईंदमि। पर उन खां पहिरियां जेको असांजो प्रोग्राम जो टॉपिक आहे, त एकता ॾिहाड़ो अची रहियो आहे, ऐं उन जे लाइ तव्हां जूं कहिड़ियूं तयारियूं हली रहियूं आहिनि, कहिड़ियूं तयारियूं तव्हां कंदा आहियो, तव्हां आउटिंग जे लाइ किथे वेंदा आहियो, पंहिंजे ॿारनि खे छा लेसन ॾींदा आहियो, उन्हनि खे छा ॿुधाईंदा आहियो, त एकता ॾिहाड़ो असां छो मल्हाईंदा आहियूं। ऐं मां अक्सर ॾिसंदी आहियां, मूंखे ख़बर बि आहे, असां पाण उन तयारियुनि में मसरूफ़ हूंदा आहियूं, त असांखे कपिड़ा उन हिसाब सां ठाहिराइणा हूंदा आहिनि। अच्छा, एकता ॾिहाड़ो सॼो साल आहे, हे जीअं चवंदा आहिनि ईद जो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं न हूंदो आहे। असांखे पंहिंजे माइटनि में, पंहिंजी दावतनि में, पंहिंजी ख़ुशियुनि में, शादियुनि में असांखे सिंधी कपिड़ा पाइणु घुरिजनि। मां इहो सम्झां थी। ऐं रियली मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको फादर हुयो, असां भुट्टो, ऑफकोर्स असां भुट्टा आहियूं, असां सिंधी आहियूं, पर मुंहिंजी अम्मी महाजिर आहे। त जॾहिं असां पंहिंजी अम्मी जे ख़ानदान में का शादी हूंदी आहे, कंहिंजी बर्थडे हूंदी आहे, कंहिंजी वॾी का दावत हूंदी आहे, जॾहिं असां सिंधी ड्रेस पाए वेंदा आहियूं न, त सभिनीनि जो फोकस असांजे मथां हूंदो आहे त यार हिननि जा कपिड़ा केॾा सुठा था लॻनि, केतिरी प्यारी शॉल आहे, हिननि जी ड्रेसिंग केतिरी अट्रेक्टिव आहे। ऐं बाक़ाइदा असांखे तक़रीबन मां चवंदी आहियां 100 खां मथे मायूं अची असांखां पुछंदियूं आहिनि, हे किथां ठारायो आहे, इलाही प्यारी ड्रेस थी लॻे। असल में हो इहे कपिड़ा वेयर कंदियूं बि न आहिनि, पर उन्हनि खे शौक़ु इलाही हूंदो आहे। पर जॾहिं हो असांजा कपिड़ा ॾिसंदियूं आहिनि त हिननि ते हिननि जा सिंधी बर्थ भरियल आहिनि, ज़रीअ जो कमु थियल आहे, शीशे जो कमु थियल आहे, ऐं असांजो हुरमुचो एतिरो महांगो आहे, आर जो कमु हूंदो आहे, टुक जो कमु हूंदो आहे, हे इलाही एक्सपेंसिव आहिनि। पर इहे जेके उन्हनि आम कपिड़नि खां, जेके बाज़ारी कपिड़ा असां वठंदा आहियूं, महांगा तरीन वठंदा आहियूं, शरारनि गरारनि खां बि महांगी असांजो सिंधी बर्थ हूंदो आहे। ऐं असां इलाही मोहबत, इलाही इंट्रस्ट सां उन्हनि खे ठाराईंदा आहियूं। ऐं हाणे त मां ॾिसां पई
त मुंहिंजी कंहिं सां गुफ़्तगू थी, हिकिड़े शख़्स उनखे कंहिंखे अजरक गिफ्ट ॾिनी, त मां उन अजरक जो मां कमु ॾिसां पई त हुन ते ज़री जो कमु थियल हुयो ऐं एतिरो महांगो, एतिरो कॉस्टली। मतिलबु हुन अजरक जी जेकी ख़ूबी हुई, तव्हां जॾहिं असां अजरक पाईंदा आहियूं त हुन जा जेके शोल्डर्स हूंदा आहिनि उहे थोरा लटकी पवंदा आहिनि, पर हुन अजरक ते एतिरो कमु थियल हुयो त हुन जॾहिं हुनजे शोल्डर ते उहा अजरक विधी त उहा सफ़ा हीअं स्ट्रेट हुई। मतिलबु कुझु माण्हुनि जी इहा हिकिड़ी पंहिंजी सोच हूंदी आहे त हिननि जा जेके कुल्हा आहिनि कंधा आहिनि इहे हेठि न थियनि, ऐं उन अजरक ते मां सम्झां थी 2-2.5 लख खां मथे 3 लख ताईं जो उन ते कमु थियल हुयो। त असांजे में असांजा बर्थ, असांजा जेकी इहे आहिनि आर जो कमु थी वियो, टुक जो कमु थी वियो, इलाही महांगो बि आहे, पर इहो इलाही दिलि सां, इलाही मोहबत सां ठाहियो वेंदो आहे। ऐं असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असांजे घर में ॿार पैदा थींदा आहिनि, असां जेके उन्हनि जा जेके कुर्ता हूंदा आहिनि, असांजा जेके नंढा नंढा रिलोकड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जा हंध हूंदा आहिनि, ख़ासि करे जॾहिं असां पंहिंजे कंहिं न्याणी जी शादी कराईंदा आहियूं, कंहिंजी शादी थींदी आहे, त असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असां वधि खां वधि उनखे जेको ॾाज ॾियूं, उन में आर जो कमु थियल हुजे, उन में बर्थ जो कमु थियल हुजे, हुनजे हंधनि ते, हुननि जे पेटी जे कपिड़नि ते। त अॼु मां सम्झां थी असांजो ख़वातीन जो प्रोग्राम थी वेंदो, त सकाफ़ती हाणे अचूं था असां मर्दनि ते। मर्दनि जी जेकी तयारी हूंदी आहे, उन्हनि जा जेके पटका ठहंदा आहिनि, हिकिड़ा बलोची पटका हूंदा आहिनि, हिकिड़ा सिंधी टोपी जो पंहिंजो ई लुक आहे, उहे बि इलाही कॉस्टली हूंदियूं आहिनि, इलाही महांगियूं हूंदियूं आहिनि। असांजा जेके बाजा हूंदा आहिनि, असां जंहिं बि सिंगर जो जेको शौक़ु हूंदो आहे, उहो पंहिंजे बाजे जे लाइ स्पेशली हुनजो अलॻि सां कवर ऑर्डर ते ठाराईंदो आहे, हुन में मोती जो कमु थियल हूंदो आहे। असांजी मां सम्झां थी जीअं असांजी सिंध रंगनि सां भरियल आहे, अहिड़े ई तरीक़े सां असांजा कपिड़ा ऐं असांजी जेकी खाधा आहिनि उहे बि रंगनि सां भरियल आहिनि। हाणे जेकॾहिं जेंट्स जे अचूं, उहे बॉस्की जा कपिड़ा ठाराईंदा, अलॻि अलॻि सैंडल्स पाईंदा, उन ते अजरक जो कमु थियल हूंदो, उन जे मथां, ऐं उहो बि हिकिड़ो अलॻि ई लुक ॾींदो आहे। ऐं हाणे त जीअं जीअं साल गुज़रनि था, मां ॾिसंदी आहियां त हर दफ़े ड्रेसिंग में चेंज अचे पियो। माण्हू हर साल इहा कोशिशि कंदा आहिनि त हाणे बहितर, हिन दफ़े हे कपिड़ा पाता आहिनि, अॻिले दफ़े मां इन खां वधीक, इन खां अञा सुठा कपिड़ा मां ठाराए पाईंदा, हिन जी डिज़ाइन बिल्कुलु अलॻि हुजे। ऐं हाणे त माशाल्लाह असांजा जेके सिंधी डिज़ाइनर्स आहिनि, जेके सिंधी कपिड़नि खे डिज़ाइन कनि था, उफ़ इंतिहाई बहितरीनु तरीक़े सां। हाणे असां अचूं था पंहिंजे खाधनि जी ॻाल्हि ते। ठीकु आहे, खाधनि जो मां इहो चवंदसि सिंधी खाधा हाणे वधीक कुझु टाइम न गुज़रियो आहे, 2 ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी अम्मी जेकी आहे न, चांवरनि जी मानी, उन ते ठीकु ठाकु मखणु लॻल हुजे, साग हुयो उन ते, उन में मच्छी ऐं बिह, उहो ठाहे जॾहिं अम्मी मूंखे मोकिलियो, मूं वटि पिक्चर आहे, मां शो नथी कराए सघां, पर उन खाधे जो जेको टेस्ट हुयो, ऐं हे जेकी मौसम अची रही आहे, हल्की हल्की क्लाउडी, थधि बि आहे, सी बि आहे, ऐं मौसम बि इलाही बहितरीनु आहे। त सुबुह जो असांखे मूंखे इलाही सी थींदो आहे जॾहिं मां उथंदी आहियां सुबुह 7 बजे, पंहिंजी शयुनि जे लाइ, पंहिंजे वर्कआउट जे लाइ, पंहिंजे जिम वञण जे लाइ, ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि। त मां छा कंदी आहियां, घर जा दरवाज़ा खिड़कियूं खोले छॾींदी आहियां। माण्हू चवंदा आहिनि असांजा कमरा गरम हुजनि, ॿाहिरि सी आहे, पर घर में एग्ज़ॉस्ट हुजण बि इलाही ज़रूरी आहे। असां जेके बंदि घरनि में रहूं था, असां कराची में रहंदा आहियूं, असांजा जेके फ्लैट्स आहिनि, घर आहिनि, असां उन्हनि खे इलाही कंजेस्टेड बंदि उहा एग्ज़ॉस्ट अंदरि ई अंदरि फ्रेश एयर बि वठंदा कयो। सुबुह जे टाइम ते जेकॾहिं सी इलाही आहे, मां त बाबा सियारे जो फुल मज़ो बि वठंदी आहियां, इंजॉय बि कंदी आहियां, ऐं उनजी हवाउनि खे फुल सुकून सां तव्हां सुबुह जे टाइम ते पंहिंजे टेरिस ते वञी, पंहिंजी गैलरी में वञी, पंहिंजी साह खे एग्ज़ॉस्ट करे ऐं इन करे पोइ उनखे एग्ज़ॉस्ट कयो, त उन सां बि तव्हांजी लंग्स जी, तव्हांजी फेफड़नि जी ज़िंदगी वधी वेंदी आहे। डॉक्टर्स चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे साह खणण में प्रॉब्लम थिए थी, तव्हां थोरे थधनि इलाइक़नि में वञो, मरी थी वियो, इस्लामाबाद थी वियो। असांजो पाकिस्तान इलाही ख़ूबसूरत आहे, ऐं असांजो सिंध ॾिसो तव्हां, माशाल्लाह माशाल्लाह, मां चवां थी जेतिरो सिंध में पवंदो आहे, में बि शायदि किथे हुजे, ऐं उतां जो जेको फॉग हूंदी आहे, उनजी ॿिए माण्हू हिकु भरिसां हूंदा आहिनि, पर उन्हनि खे नज़र न ईंदो आहे। त सियारनि जा पंहिंजा मज़ा आहिनि, गर्मियुनि जा पंहिंजा मज़ा आहिनि, पर हिन वक़्तु जेकी वेदर हली रही आहे, जेको मौसम हली रहियो आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं इन में इहो न आहे त तव्हां बिल्कुलु ई पाण खे थधो यक करे छॾियो ऐं तव्हांजी तबियत ख़राबु थी वञे। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखण बि इलाही ज़रूरी आहे। ॿारनि खे 4 बजे 5 बजे खां पोइ जॾहिं तव्हांखे लॻे थो त शाम जो टाइम थी वियो, उन्हनि खे गरम कपिड़ा पारायो, उन्हनि खे कवर्ड कयो। ॿार माशाल्लाह सां इलाही एक्टिव हूंदा आहिनि, उन्हनि खे न गर्मी लॻंदी आहे न सी लॻंदो आहे, पर जॾहिं हुनजी तबियत ख़राबु थींदी आहे, पोइ असांखे ख़बर पवंदो आहे अच्छा त हिनखे हाणे सी लॻी वियो आहे। ॿारनि खे सॉक्स पाराए रखो, उनजा कन बंदि रखो, सॼो सियारो कोशिशि कयो त ॿार तव्हांजा फुल कवर हुजनि। जेके तव्हांजा ओल्ड माण्हू आहिनि, जेके घर में ओल्ड आहिनि, अम्मी आहे, अबू आहिनि, या ॾाॾा ॾाॾी आहे, नाना नानी आहे,
उन्हनि जो बि ख़ासि करे खोड़ सारो ख़्यालु रखो सियारनि जे टाइम ते। ऐं असां त माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह यंग आहियूं, त असांखे त इनखे वेदर खे अलाह सां ज़िंदगी ॾिनी आहे, असां इन वेदर खे इंजॉय बि कंदा आहियूं। पर अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे वंस अगेन ॿुधाईंदी हलां त एकता ॾियारो अची रहियो आहे ऐं उन जूं तव्हां कहिड़ियूं तयारियूं करे रहिया आहियो, किथे घुमणु वेंदा आहियो ऐं उन जी एक्टिविटीज़ छा आहिनि, किथे घुमंदा आहियो, कंहिं जलसे में निकिरंदा आहियो, कंहिं जुलूस में निकिरंदा आहियो, छा तव्हांजी एक्टिविटीज़ हूंदी आहे। कॉल करे मुंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थियो ऐं पंहिंजी राय खां असांखे आगाह कयो। वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो, हलंदासीं सॉन्ग जी तरफ़, हिन सॉन्ग खे इंजॉय कयो। ब्रेक आहे, ओके ब्रेक जी तरफ़ हलंदासीं नाज़रीन। ही वक़्तु आहे हिकिड़ो नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, हलंदासीं ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी आहियां तव्हांखे ख़ूबसूरत चैनल KTN ते ऐं असांजे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु। नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी जल्दी कॉल करे प्रोग्राम में शामिलु थी वञो। ऐं असांजो जेको अॼु जो प्रोग्राम जो टॉपिक आहे त एकता ॾियारे जी छा छा तव्हांजूं तयारियूं हूंदियूं आहिनि, तव्हां कहिड़े तरीक़े सां उनखे सेलिब्रेट कंदा आहियो। अच्छा, एकता ॾियारे में मूंखे मां जेको सम्झां थी, मूंखे जेको फील थो थिए, मूंखे जेको लॻंदो आहे ऐं ईअं करण बि घुरिजे, असांखे फुल रेडी थी पंहिंजी फुल सॻियूं वग़ैरह पाए, पंहिंजा जेके असांजा चूड़ा हूंदा आहिनि, जेके असांजूं शयूं आहिनि, कपिड़ा आहिनि बर्थ जा भरियल, असांखे पंहिंजे माइटनि जे घर वञणु घुरिजे। उते असांखे उन ॾींहं ते उन खां अलावा बि असांखे सिंधी खाधा पचाइणु घुरिजनि। ऐं यकीन कयो सियारा अची विया आहिनि, मां आहियां फुल डाइट ते ऐं बुसरी खाइण जो मुंहिंजो हाणे खां ई दिलि थी करे त बुसरी हुजणु घुरिजे, मच्छी पंहिंजी तरियल हुजे, उन मच्छी जे मथां जेको असांजो सिंधी पंहिंजो घर जो मसालो लॻल हूंदो आहे मथां। असांजे खाधनि जी बि छा त ॻाल्हि आहे, मटरनि जी पली थी वई, चणनि जो साग थी वियो, गंवार जी फरियूं थी वियूं उनजी, ऐं फोटा फरियुनि जी त छा ई ॻाल्हि कजे। राति जो जेकॾहिं 2, 3, 4 किलो उनखे बॉइल करे उनखे फ्राई करे, ऐं राति जो जेके असां कचेरी कंदा आहियूं पाण में सॼी फैमिली वेही, विच में असांजो हेॾो वॾो थाल भरियल हूंदो आहे, खाईंदा रहो, ॻाल्हियूं कंदा रहो, ऐं उन जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो, हिकिड़ी पंहिंजी ई टेस्ट आहे। राति जा जेके फूड जे मतिलबु थोरो जेको हुजंदा न, रिफ्रेशमेंट जी ॻाल्हि कजे, असांजा गरम गरम मुंगेरा थी विया, उन सां गॾु तिरनि जी लाई थी वई, ऐं एतिरियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन खे असां सियारनि में इंजॉय कंदा आहियूं पंहिंजी फैमिली सां गॾु। ऐं फादर्स जेके बि ॾिसनि था, जंहिंजे घर में नंढा ॿार आहिनि, जॾहिं बि पंहिंजे घर वञनि त ॿारनि जे लाइ कुझु न कुझु अहिड़ियूं शयूं ज़रूरु वठी वेंदा कयो। उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे त असांजो पीउ अचण वारो आहे, ऐं ख़ाली हथ भले तव्हां हिकिड़ी टॉफ़ी, हिकिड़ी कैंडी, हिकिड़ी बबल, कुझु बि जेको तव्हांखे बहितरु लॻे थो, पर ॿारनि जे लाइ ज़रूरु वठी वेंदा कयो। इन जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशी हूंदी आहे। ऐं ॿार तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं तव्हां घर में न हूंदव, उहो कोई तक़रीबन 100 खां मथे दफ़ा पंहिंजे पीउ खां पुछो, पंहिंजी अम्मी खां पुछंदा आहिनि त बाबा कॾहिं ईंदो, बाबा कॾहिं ईंदो। हुननि खे बाबा जो त इंतज़ारु हूंदो ई हूंदो आहे, उनजी मोहबत जो, उनखे हक़ करण जो, उन सां खेॾण जो, उन सां टाइम स्पेंड करण जो इंतज़ारु त हूंदो ई हूंदो आहे। पर उनखे उन सरप्राइज़ जो बि इंतज़ारु हूंदो आहे त अॼु कहिड़ी शइ अचण वारी, कॾहिं बर्गर वठी विया, कॾहिं फ्राइज़ वठी छॾी, कुझु बि जेको तव्हांखे बहितरु लॻे पंहिंजे ॿारनि जे लाइ कुझु न कुझु घर में ज़रूरु वठी वेंदा कयो। त मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, ऐं तक़रीबन असांजी 8 बजे, 8:30 बजे, 9 बजे असांजी राति थी वेंदी हुई। असां जॾहिं स्टडी में हुआसीं, स्कूल में हुआसीं, कॉलेज में, ऐं एसि ताईं त यूनिवर्सिटी ताईं बि मूंखे यादि आहे त असांजो अबू जॾहिं बि ईंदो हुयो त हुनजे हथ में हिकिड़ी शॉपर हूंदी हुई। हुन में छा, कॾहिं माओ वठी छॾियो, कॾहिं रसगुल्ला, कॾहिं हिकिड़े ॾींहुं कॾहिं न बि, ज़रूरी न आहे त डेली वठी अचिणो आहे, कॾहिं कोई गैप बि अची वञे। पर ॿार जेके नंढा ॿार आहिनि, 1 साल खां वठी 7-8 सालनि ताईं, उन्हनि खे वालिद जो घर में अचण जो इलाही इंतज़ारु हूंदो आहे। त उन जे लाइ कुझु न कुझु ज़रूरु, ख़ासि करे घणो करे जेको असांजे घर में ईंदो हुयो, हिकिड़ो माओ, उतां जी असांजे लाड़काणे में असांजे ॿाहिरि हिकिड़ी थाल जे अंदरि जेको आहे न, ॾाढो ज़बरदस्त माओ हूंदो हुयो, ऐं हुनजो टेस्ट मूंखे अॼु बि यादि आहे। अच्छा, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे असांखे खाइण जे लाइ, उन टेस्ट खे, उन यादियुनि खे रिवाइंड करण जे लाइ असां उन जॻह ते वापसि वेंदा आहियूं, असां उन खां उहा शइ वठंदा आहियूं। पर उहो चवंदा आहिनि दुनिया हिकिड़ी रोलिंग में हले थी, हिकिड़े ॾींहुं हुनजो वालिद कमु करे थो, पोइ हुनजो पुटु कमु कंदो आहे, पोइ हुननि जी अॻिते जूं शयूं उहे हलंदियूं रहंदियूं आहिनि, पर उहो टेस्ट ख़तमु थी वेंदो आहे। मां वई हुयमि काफ़ी टाइम खां पोइ लाड़काणे, ऐं मां उन जॻह तां उहो माओ घुरायो।
पोइ ख़बर पई त जेको माओ ठाहींदो हुयो मुंहिंजे नंढपण में उनजी डेथ थी वई। हाणे हुनजो पुटु थो हलाए। पर जॾहिं उन खां मां उहा शइ घुराए खाधी त यादि टेस्ट सेम कोन हुयो, थोरो थोरो उन में फ़र्क़ु हुयो, पर उहा शइ न हुई। त कुझु शयूं वापसि उहे मिली बि वेंदियूं आहिनि। स्पेशली मां लाड़काणे जा जेके छोला बिरयानी चांवर आहिनि उहे खाइण जे लाइ मां वेंदी आहियां। हा, उतां जा पकोड़ा जेके आहिनि उनजो टेस्ट अॼु बि उहो ई आहे, उहे ई माण्हू हलाइनि था माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। त उतां जा पकोड़ा इलाही मिर्चनि वारा पकोड़ा थी विया, आलू जा पकोड़ा थी विया, इहे मां घर, तव्हां यकीन कयो मां जॾहिं ॻोठु वेंदी आहियां, ॻोठु त न आहे हाणे त लाड़काणो शहर थी वियो आहे, पर हिकिड़ी ज़बान ते उहा शइ थियल हूंदी आहे, त मां घर जी मानी तमामु घटि खाईंदी आहियां। माण्हुनि खे चवंदी आहियां ॿाहिरां मूंखे पकोड़ा खाइणा आहिनि, शामी खाइणी आहे, माओ खाइणो आहे, उहो ई गुलाब जामुन गरम गरम, ओए होए तव्हांखे मां छा ॿुधायां। स्वीट बि घटि हुजे रसगुल्ले जे अंदरि ऐं हुजनि बि गरम। उन वक़्तु हुनजे हेठां हिकिड़ी कोयलनि जी थाली रखियलु हूंदी, गरम रहंदा हुया। ऐं जेके गुलाब जामुन आहे मूंखे गरम गरम खाइण जो मूंखे इलाही मतिलबु आहे। तव्हां यकीन कोन कंदो, स्वीट मां खंडु बिल्कुलु बि न यूज़ कंदी आहियां, न मां चांहि में, न कंहिं खाधे में, न मिठाई में मां एतिरी खाईंदी आहियां। पर कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि खंड खे बि यूज़ करणु घुरिजे, त जिथे खंडु यूज़ थियणी हूंदी आहे मां उते माखी विझी छॾींदी आहियां। असांजे जेके ॻोठनि में रियल माखी लहंदी आहे वणनि तां, इहा बि असांजी सिंधियुनि जी हिकिड़ी सकाफ़त आहे। त जॾहिं असां शहर खां कोई असांजे घरनि में ईंदा आहिनि त उनखे असां अहिड़ी का सौगात ॾींदा आहियूं जेका उनखे हमेशह यादि रहंदी आहे। मखणु असांजो जेको हूंदो आहे, हिकिड़ो रिढ जो मखणु हूंदो आहे, हिकिड़ो मेह जो मखणु हूंदो आहे, इहे असांजे ॻोठनि में ई मिलंदा, उतां ई उहे शयूं मिलंदियूं। इहे तव्हांखे शहरनि में न मिलंदा। शहरनि में तव्हांखे डब्बा पैक शयूं मिलंदियूं, उहे तव्हां सालनि जो साल स्टॉक करे सघो था। पर जेके असांजे ॻोठनि में मायूं दिलनि में सही तरीक़े सां लोड़े उन्हनि खे ठाहींदियूं आहिनि, उन मखण जो बि पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे। जेको फ्रेश मखणु हूंदो आहे न, वाक़ई में ईअं इन सां ॿार चरिया थी वेंदा आहिनि। ॻोठु वञी उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़ी खुली आज़ादी मिली वेंदी आहे। मिटी में बि खेॾणो आहे, किथे बि भॼूं, कुझु बि कयूं। असांजे उतां जो जेको नलकनि जो पाणी हूंदो आहे उहो मां सम्झंदी आहियां नेस्ले खां बि वधीक बहितरु आहे। उनजो अच्छा पाणी सां इहा सिर्फ़ु मूंखे फील थींदो आहे या तव्हांखे बि ईअं लॻे थो? कराची में जॾहिं मां असां रहंदा हिते आहियूं, हितां जे पाणीअ में ऐं लाड़काणे जे पाणीअ में इलाही फ़र्क़ु आहे। जॾहिं मां हुते जेतिरो पाणी पीअंदसि, हिकिड़ी त मुंहिंजी जेकी उञ हूंदी आहे उहा ख़तमु कोन थींदी आहे, घड़ी घड़ी उञ लॻंदी आहे, घड़ी घड़ी पाणी पीअंदी आहियां। जेतिरो पाणी पीअंदी आहियां ओतिरी बुख लॻंदी आहे। ऐं 2, 3, 4 ॾींहंनि में मुंहिंजो एतिरो जल्दी वेट गेन थींदो आहे। मां हुतां अची जॾहिं पंहिंजो वेट कंदी आहियां, 2, 3, 4 किलो काॾे न, ईअं लॻंदो आहे रोज़ु 1 किलो मुंहिंजो वज़न वधे थो। ऐं हुतां अचण खां पोइ वरी असां पंहिंजी उन डाइट ते, उन ड्यूरेशन ते, उन रूटीन में अची वेंदा आहियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे फ्रेश खाधनि जी ऐं हिकिड़ी रखियल शयुनि जो बि फ़र्क़ु पवंदो आहे। इहा लिटरली ट्रू ॻाल्हि आहे। तव्हां जेकी बि शइ खाईंदव उहा तव्हांजी बॉडी ते अफेक्ट कंदी आहे। असांखे करिणो छंदो आहे, असांखे जेके कोई डाइट प्लान करणु चाहिनि था, पंहिंजो वज़न घटि था करणु चाहिनि, त एक्सरसाइज़, जिम्स, हे हो इन शयुनि खां न थियो त तव्हांखे पंहिंजी खाधनि ते थोरो फोकस करिणो हूंदो आहे। तव्हांखे पंहिंजी कैलरीज़ खे बर्न करिणो हूंदो आहे। हाणे इन में त वरी जेकॾहिं मां ॻाल्हाईंदसि त पोइ इहा वरी इलाही वॾी ॻाल्हि सम्झाइण में बि इलाही वक़्तु गुज़री वेंदो। टॉपिक आहे असांजे खाधनि जो, असांजे एकता ॾिहाड़े जो, एकता ॾिहाड़े जी तयारियुनि जो। एकता ॾिहाड़े में छोकिरनि जी कहिड़ी तयारी हूंदी आहे, ख़ासि करे मां ॾिसंदी आहियां ऐं मां पाण बि उन ॾींहं ते कोशिशि कंदी आहियां त थोरो घणो ॿाहिरि निकिरी उन माहौल खे मां इंजॉय करे सघां। रश इलाही हूंदी आहे ऐं असांजो जेके त प्रेस क्लब आहे उहो त बिल्कुलु फुल भरियलु हूंदो आहे। हर क़िस्म जा माण्हू, हर तरीक़े सां इंसान रेडी थियल उते हूंदा आहिनि ऐं इलाही प्यारो माहौल। मतिलबु मां चवंदी आहियां असांजी सिंध जेकी आहे रंगनि सां भरियलु आहे, असांजा खाधा रंगनि सां भरियलु आहिनि। अहिड़ी तरीक़े सां असांजा कपिड़ा, असांजी शयूं बि। मूंखे बर्थ जो शौक़ु इन जे करे थियो छो जो उन में खोड़ सारा गोटा अलॻि अलॻि कलर जा हूंदा आहिनि ऐं तव्हांखे जेको कलर पसंदि अचे थो तव्हां उन सां बर्थ कयो ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत शइ तयारु थी वेंदी आहे। हो चवंदा आहिनि महिनत जो फल। ऐं वाक़ई में आई लव सिंध ऐं मुंहिंजी त जान आहे। ऐं उनजे जेके रंगनि में जेकी ज़िंदगी आहे, मां चवंदी आहियां इहा ई ज़िंदगी आहे। ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि। जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिलु थियो। वक़्तु थियो आहे हिकिड़े ट्रैक जो। हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। वेलकम बैक नाज़रीन, कीअं लॻो तव्हांखे ही ख़ूबसूरत ट्रैक? जेकॾहिं तव्हांजी का फरमाइश आहे, तव्हां कोई पंहिंजी पसंदि जो गानो ॿुधणु चाहियो था त असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थी वञो। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। वन सेकेंड ॿुधाईंदी हलां त असांजो यूट्यूब ते पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। उनजे अॻियां तव्हां लिखंदव सदफ़ भुट्टो। जेको असांजो पेज आहे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं चैनल खे शेयर कयो वधि खां वधि।
ऐं तव्हां कमेंट्स बॉक्स में पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखी मूंखे सेंड कंदा कयो। मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदसि। ऐं असांजो अॼु जो प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे त एकता ॾिहाड़ो असां कीअं मल्हाईंदा आहियूं, कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं, उनजूं छा तयारियूं हूंदियूं आहिनि, कॉल करे प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं जेकी मां खाधनि जी ॻाल्हि करे रही हुयसि त खाधनि जी त असांजी सिंधी खाधनि जी छा त ॻाल्हि ई हूंदी आहे। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मां तमामु इलाही नंढी हुयसि ऐं मूंखे बर्थ सिखण जो इलाही शौक़ु थी वियो। स्टडी त मुंहिंजी हले पई, पर मुंहिंजी अम्मी जो बिल्कुलु बि फोकस न हुयो त मां इहे शयूं सिखां। ख़ासि करे मुंहिंजे बाबा जो त इहो हुयो त पंहिंजी स्टडी ते ध्यानु रखो। उहो चवंदो हुयो त जेकॾहिं हिननि ॿियुनि शयुनि में शौक़ु रखियो त हितां हिन जो शौक़ु डाइवर्ट थी वेंदो। स्टडी बि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह इलाही सुठी कई। जेके बोर्ड में आहिनि उहे हिन वक़्तु बि मुंहिंजा सर्टिफिकेट्स, मुंहिंजा रिज़ल्ट चेक करे सघनि था माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मैट्रिक में मां बी ग्रेड हुयसि, इंटर में मां उन में ऐं इंटर में मां फर्स्ट पोजीशन कई हुई। त माशाल्लाह ॾाढा सुठा एजुकेशन रही मुंहिंजी। ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि। हिकिड़ा कॉलर्स सां गॾु आहिनि, ॾिसूं केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। टीवी जो वॉल्यूम घटि कजो प्लीज़। अस्सलाम वालेकुम। ओके, त जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि त एजुकेशन ते बि असांखे इलाही फोकस रखणु घुरिजे। ऐं जेकी बर्थ भरण जी जेकी ॻाल्हि आई हुई त मां इलाही पंहिंजी मम्मी खे फोर्स करे शाम जे टाइम ते पंहिंजे लाइ अधु कलाकु कढंदी हुयसि त मां वञी जेको आहे उहो कमु सिखां। ऐं उन जा बर्थनि में जेके रंग बिरंगी जेके असांजा गोटा हूंदा आहिनि, जेकी आर हूंदी आहे, ऐं मूंखे यादि आहे आर जो जॾहिं मां कमु सिखण ते आई हुअसि, उन ॻाल्हि खे मां अॻिते अलॻि सां कंटिन्यू कंदसि। असांजे पंहिंजे शहरनि में जेके घरनि में हथ सां अगट ठहंदा आहिनि, मां अक्सर ॾिसंदी आहियां। हाणे त रेडीमेड आराम सां मिली वेंदा आहिनि, पर सॻियूं थी वियूं, अगट थी विया। ऐं अगट एतिरा कॉस्टली हूंदा आहिनि। पंहिंजी पसंदि जा धागा ॿुधायो, पंहिंजी पसंदि जा कलर ॿुधायो, ऐं उहे तव्हांखे ठाहे ॾींदियूं। ऐं उहे अगट हिकिड़ो अगट ठाहिण में 3 खां 4 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। ऐं उन ते इलाही महिनत हूंदी आहे, उनजी डिज़ाइनिंग अलॻि अलॻि हूंदी आहे। त इहो मां चवंदी आहियां इहो हिकिड़ो फ़न आहे, इहा हिकिड़ी इंसान जे अंदरि हिकिड़ी आर्ट हूंदी आहे जेकी असांजी ख़वातीन घर वेठे इहे कमु कनि थियूं। जॾहिं मुंहिंजी वारी आई हुई सिखण जी त मां फ्री में सेखारियो वियो असांखे, मूंखां कोई पैसा न वरिता हुया। मां हिन वक़्तु इहो चवां त न, असां उन वक़्तु बि जेको आहे 10-20 रुपया ॾींदा हुआसीं न। ऐं उन इलाही शौक़ु सां, उन्हनि इलाही दिलि सां, इलाही महिनत सां मूंखे कमु सेखारियो, स्लोली कमु सेखारियो, पर उहो मुंहिंजे माइंड जे हिसाब सां हलनि पियूं। जॾहिं मां बर्थ जो कमु सिखी वियसि ऐं मूं वटि काफ़ी सारो सामान जमा थी वियो, पोइ उन में बि चवंदा न अॻिते पंहिंजूं शयूं वधंदियूं वेंदियूं। पोइ मूंखे ठप्पा वठिणा हुया, ठप्पनि जे लाइ मूंखे पैसा खपनि पिया। पोइ मूंखे आर जो शौक़ु थी वियो। अच्छा, जेकी मूंखे कमु सेखारियनि पई, जेको मूंखे बर्थ भरणु सेखारियो, त उहा आर जो कमु कंदी हुई वेठे वेठे। त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुयो। एतिरो ॻाल्हाए बि थी, उनजो हथ बि हले थो, एतिरो उनजो हथु पको हुयो। ऐं एतिरा ज़बरदस्तु उहे उन आर सां रुमाल ठाहिणु, पिंडियुनि जा कवर ठाहिणु, कुझु बि करे सघे पई। ॿारनि जा कपिड़ा मतिलबु आर जेके हलाइणु अचे थी, सम्झो हिकिड़ो स्वेटर ठाहिणु। त उहो स्वेटर वारी कहानी मां तव्हांखे अलॻि ॿुधायां थी। मां इलाही कमु सिखियो आहे, इलाही। तव्हांखे यकीन कोन ईंदो मूंखे इहे सभु शयूं ईंदियूं आहिनि। आर जो जॾहिं कमु उनखां जॾहिं मुंहिंजो बर्थ जो कंप्लीट थी वियो, मूंखे सॼो बर्थ जो कमु शीशो वग़ैरह लॻाइणु अची वियो, हर शइ थी वई, त मूंखे मुंहिंजो शौक़ु थियो आर जे मथां। मूंखे आर सिखणी आहे। आर हलाइण बि ॾाढी मज़े जो कमु आहे। आर वरिती ॾाढी मुश्किल सां, 2-3 ॾींहं रोई अम्मी खे आर बि सिखणी आहे। हिकिड़ी कॉल आहे, पंहिंजी ॻाल्हि खे त ज़रूरु कंटिन्यू कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक हो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु ठाक। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मुंहिंजो नालो सादिया आहे, मां कोयटा खां कॉल कई आहे। अच्छा सादिया, वॉल्यूम कम घटि कजो टीवी जो प्लीज़। जी जी हेलो जी सादिया, हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त एकता ॾिहाड़ो तव्हां कीअं मल्हाईंदव? टीवी जो वॉल्यूम घटि कजो सादिया, वरी तव्हांजी कॉल कटिजी वेंदी, आवाज़ बंदि हूंदी त मां तव्हां सां आराम सां ॻाल्हाए सघंदसि। जी टीवी जो आवाज़ कम आहे। जी हाणे ॿुधायो त एकता ॾिहाड़े खे कीअं मल्हाईंदा आहियो, उनजूं छा तयारियूं आहिनि? असांजो मतिलबु की कोयटा में रहंदा आहियूं असां, पंहिंजो सिंध मतिलबु की कोयटा में मल्हाईंदा आहियूं सिंध। सही। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? कुझु ॿुधणु पसंदि कंदो, कुझु ॿुधाईंदो? जी ॿुधणु चाहींदासीं। ॿुधायो। अच्छा, टीवी जो वॉल्यूम घटि कजो सादिया, आवाज़ अचे पई। जी जुग जुग जीअंदो रहंदो। ॿुधायो।
ओके ॾिसो मां अच्छा हिकिड़ी ॿी पंहिंजी सभिनि नाज़रीन खे सभिनि दोस्तनि खे ॿुधाईंदी हलां त जॾहिं तव्हां प्रोग्राम में कॉल कयो त प्लीज़ पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु बंदि कंदा की उन सां छा थींदो आहे त असां डिस्टर्ब थींदा आहियूं, मूंखे डबल आवाज़ ईंदी आहे ऐं तव्हां उतां पंहिंजी मुंहिंजी आवाज़ ॿुधी उतां मुंहिंजी आवाज़ ॿुधी मूंखे रिप्लाई कंदा आहियो। त कोशिशि कयो त जॾहिं तव्हां मूंसां ॻाल्हायो त टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु बंदि हुजे। रिपीट में बि असांजो प्रोग्राम हलंदो आहे ऐं यूट्यूब जे बारे में मां तव्हांखे बार बार ॿुधायां थी त यूट्यूब ते बि असांजो पेज आहे, असांजा न्यू वीडियो क्लिप्स अॼु न त सुभाणे ताईं अपलोड थी वेंदा आहिनि, तव्हां रिपीट में उते ॾिसी सघो था ऐं पंहिंजी आवाज़ खे पंहिंजी कॉल खे उते इंजॉय करे सघो था। सॼा ई सभई वीडियो क्लिप्स असां रखंदा आहियूं, हर कॉलर जा क्लिप्स उते हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी कॉल खे अगेन इंजॉय करणु चाहियो था त उहे उते क्लिप्स हूंदा, उन्हनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं तव्हां उते उहो वीडियो पाण वटि सेव बि करे सघो था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम मैम, क्या छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? हाँ मुझे समझ नहीं, मैं उर्दू स्पीकिंग हूँ। अच्छा उर्दू स्पीकिंग है, कैसे हैं आप? ठीक है, क्या नाम है आपका, कहाँ से कॉल की? कराची से? मेरा नाम रजा है। रजा, कहाँ से कॉल किया आपने? मैं इस्लामाबाद से। इस्लामाबाद से, अच्छा अच्छा। कैसे रजा, आप ठीक है? जी खैर करिए, अल्लाह का शुक्र है, आप सुनाएं जी। अल्लाह का शुक्र है, बिल्कुल ठीक ठाक। इस्लामाबाद का मौसम कैसा है? बहुत ठंड है अभी तो। ओए होए सर्दी, यहाँ पता है कराची में भी सुबह सुबह में मुझे बड़ी ठंड लगती है, लेकिन दोपहर में फिर थोड़ा मौसम बेहतर हो जाता है, फिर रात में जो ना 4-5 बजे के बाद बड़ी सर्दी लगती है यहाँ पर। हाँ नहीं, यहाँ तो अभी पिछले दिनों बारिश हुई है, ठंड तो बहुत ज्यादा है। वैसे कराची में, मैं वैसे कराची में हूँ, ड्यूटी आर्मी में हूँ। अरे माशाल्लाह माशाल्लाह, सही सही सही। अच्छा, तो कराची भी आना होता है आपका? प्रोग्राम देखता रहता हूँ इधर, काफी माशाल्लाह बड़े अच्छे अच्छे म्यूजिक करते हैं, मुझे बड़ी पसंद है हिंदी, लेकिन मुझे अभी सही आती नहीं है, समझ थोड़ी बहुत आ जाती है। हाँ अच्छा, सर्दी भी ना पता है किसी किसी में बर्दाश्त होती है, मुझे बिल्कुल भी ठंड बर्दाश्त नहीं, थोड़ी सी सर्दी आती है मैं तो ऐसी पैक हो जाती हूँ जैसे मैं भी बर्फ में खड़ी हुई हूँ। हाँ ये तो है। यहाँ पे स्टूडियो में आने के साथ ही मैंने इन लोगों को बोला एसी बंद कर दो, पंखे बंद कर दो, कुछ भी नहीं चलना चाहिए, मैं ऐसे ही खड़े होकर बात करूंगी, और मैं आज हाफ स्लीव्स पहन कर आ गई। हाँ वो माशाल्लाह बहुत प्यारी लग रही है वैसे। बहुत शुक्रिया। क्या कहना चाहेंगे, क्या कुछ सुनना पसंद करेंगे, कोई सॉन्ग आपकी फरमाइश पे चलाएं? हाँ हिंदी में गाना तो था, वो मुझे बहुत पसंद है। अच्छा। वो अभी थोड़ा सा उसको मुझे भूल रहा है वो, अब याद नहीं आएगा। वो ऐसा होता है, जिस चीज की जब जरूरत होती है ना उस वक्त याद नहीं आता, बाद में याद आ जाता है। हाँ ये तो है, बस अभी मुझे वो थोड़ा सा भूल गया है। ये अच्छा है, ठंड बहुत ज्यादा लग रही है इस वजह से। ग्रीन टी पी ले, ब्लैक कॉफी पी ले, थोड़ी सर्दी कम हो जाएगी। कॉफी तो मैं पी रहा हूँ इस टाइम। हाँ। चले मैं आपको अपनी पसंद से आपको कोई खूबसूरत सा गाना डेडिकेट करूंगी। हाँ ये है कि कोई आप हाँ ना, ये अच्छा हो जाएगा। और आप किसी के नाम लेना शामिल करना पसंद करेंगे, कोई दोस्तों के, किसी फैमिली मेंबर्स के? हसन से, हसन नाम से। अच्छा चलें ठीक है, ओके। बहुत शुक्रिया कॉल करने के लिए, अपना ख्याल रखिएगा, अल्लाह हाफिज़, बाय बाय। बिल्कुल फ्रेंड्स, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सीउ खां बचण जे लाइ राति जे टाइम ते ग्रीन टी इलाही बेस्ट आहे। मां त डेली पीअंदी आहियां, मुंहिंजी रोज़ु राति जी रूटीन हूंदी आहे त ग्रीन टी मस्ट आहे। ऐं जेकॾहिं सीउ इलाही आहे, इलाही थधि आहे, त मां ब्लैक कॉफ़ी बि इज़ बेस्ट आहे। मिल्क कॉफ़ी पीअणु घुरिजे, पर मिल्क जे अंदरि जेके असां शुगर ऐड कंदा आहियूं त शुगर जी जॻह ते मां हिकिड़ी ॿी शइ यूज़ कंदी आहियां, उन सां असांजी शुगर बि कंट्रोल रहंदी आहे, तव्हांजी बॉडी बि बिल्कुलु हिकिड़ी स्टेमिना में रहंदी आहे, ऐं तव्हांखे पंहिंजो हेल्थ जो बि इलाही ख़्यालु रखणु घुरिजे। हेल्थ आहे, चवंदा जान आहे त जहान आहे। असांजी ॾाॾी जी परॾाॾी जी इलाही उहो चवंदी हुयूं त बाबा जान आहे त जहान आहे, त पंहिंजी सिहत जो इलाही स्पेशली ख़्यालु रखणु घुरिजे। एनीवे वक़्तु थियो हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो, ऐं हीअ सॉन्ग जे असांजे आर्मी वारे दोस्त असांजे प्रोग्राम में कॉल कई हुई, मां हीअ सॉन्ग उन्हनि खे डेडिकेट थी कयां। हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। ॾिसी शाम धारा पखियुनि जूं कतारूं अखियुनि मां वहण पिया करे लुड़कलारूं। ॾिसी शाम धारा पखियुनि
कढन साहु पर्दे समेथियो संभारू ॾिसी शाम धारा करे याद दिल बर जे बाहुल जा भाकुर केरा बेली गजरा ऐं चूड़ियुनि जा मंज़र करे याद दिल बर जे बाहुल जा भाकुर केरा बेली गजरा ऐं चूड़ियुनि जा मंज़र अंदर में ग़मन जूं चुभन थियूं तरारूं अखियुनि मां वहण पिया करे लुड़कलारूं ॾिसी शाम धारा वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहे मां तव्हां सां गॾु। ऐं इन में असां कंदा आहियूं पंहिंजूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारे टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, खोड़ सारी गुफ़्तगू ते ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं हिकिड़ी जेकी मां ॻाल्हि करे रही हुई त लाइफ जो डिसीशन कंहिं बि प्रॉब्लम में कंहिं बि मुश्किल में जॾहिं असां हूंदा आहियूं की कोई बि असां वटि जॾहिं को वक़्तु पवंदो आहे त असां पंहिंजे तक़रीबन दोस्तनि खां कुझु सलाह मशवरो वठंदा आहियूं, जंहिंमें 8% माण्हू त कुझु सुठा एडवाइस त सुठी ॾींदा आहिनि पर उन्हनि जी दिलि साफ़ु न हूंदी आहे। 2% अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें असांखे लॻंदो आहे त उहे वाक़ई में तव्हां सां लॉयल हूंदा आहिनि पर उनजी सचाई वरी असांखां बर्दाश्त कोन थींदी आहे। उहे चवंदा आहिनि त जेतिरो तव्हां करे सघो पोइ ओतिरी रखण जी बि बर्दाश्त बि रखंदा कयो। पर कुझु फ़ैसिला इलाही मुश्किल हूंदा आहिनि पर मुंहिंजी हिकिड़ी सोच आहे शुरू खां वठी ऐं मां हमेशह उन्हनि ते हली आहियां। इन में नुक़सानात बि आहिनि पर फ़ाइदा बि इलाही आहिनि। उहो फ़ाइदो उन वक़्तु ख़बर न पवंदी आहे, उहो बाद में ख़बर पवंदी आहे। पर उन वक़्तु छा ॻाल्हि कजे त इलाही मुश्किल हूंदो आहे पर फ़ैसिला ज़रूरी आहिनि करण जे लाइ लाइफ में। जेसिताईं तव्हां उनखे डेयर न कंदो, डू एंड डाई वारी ॻाल्हि न कंदो, या त बिल्कुलु ख़तमु थी वञो या त कुझु करे ॾेखारियो। त मूंखे ख़तमु न आहे थियणो, मां उन शइ जे डाई जे पोइ न हूंदी आहे, मूंखे हमेशह डू करण जी आदत आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कॾहिं न कॾहिं कुझु बहितर ज़रूरु थींदो। उन में 5 महीना 7 महीना 8 महीना बि इलाही प्रॉब्लम्स इलाही परेशानियूं रहंदियूं आहिनि पर नेठ फाइनली हिकिड़ी शइ जे पोयां जॾहिं तव्हां पंहिंजी फुल लॉयल्टी सां गॾु उन शइ जे पोयां लॻल हूंदो त उन में कामयाबी ज़रूरु मिलंदी आहे। इहा मुंहिंजी सोच आहे। मां हमेशह इन्हनि फ़ैसिलनि में ज़रूरी न आहे त मां हमेशह राइट हुजां, मां इलाही नुक़सान बि खयां आहिनि पर घटि फ़ाइदो या वधीक फ़ाइदो। पर मां पंहिंजी ज़ात खां सेटिस्फाई हूंदी आहियां त मां जेको बि फ़ैसिलो कयो आहे मुंहिंजो फ़ैसिलो आहे, मुंहिंजी लाइफ आहे, मूंखे पाण जीअणो आहे ऐं मां पंहिंजी लाइफ खां इलाही ख़ुशि आहियां। ज़िंदगी में हर नंढा वॾा फ़ैसिला करणु घुरिजनि। जेकॾहिं हिकिड़े 2 कपल्स से ॻाल्हि कजे, 2 कपल्स ऐं लवर्स आहिनि, प्यार था कनि, मोहबत कनि, शादी थी वञे, वक़्तु गुज़रण खां पोइ जेकॾहिं हुननि जी अंडरस्टैंडिंग नथी रहे, उहा शइ पाण में नथा एडजस्ट करे छॾनि त वक़्त खे ऐं पंहिंजे सालनि खे पंहिंजी ज़िंदगी खे बर्बादु करण खां बहितर आहे त अलॻि इलाही मां सम्झां थी त बेस्ट आहे। ऐं ईअं चवणु न घुरिजे छो जेका रिश्ता अलाह सां ई ठाहींदो आहे ऐं उहे आसमान ते तयारु थींदा आहिनि ऐं ज़मीन ते माण्हू उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। पर हीअ ज़िंदगी तव्हांजी आहे। ॾिसो जेकॾहिं मां इन टॉपिक ते ॻाल्हाईंदसि त मूं वटि खोड़ सारी वजह, खोड़ सारी वज़ाहत बि आहे, मां करे सघां थी। असांखे इहो हक़ु आहे, इन में लेडीस हुजे खणी जेंट्स हुजे, जेकॾहिं तव्हांजी कंहिंसां अंडरस्टैंडिंग नथी ठहे ऐं प्यार मोहबत जेकी शुरू जी हुई उहा ॻाल्हि हाणे उनजे अंदरि नाहे रही
त उन रिश्तनि खे ख़तमु करणी बहितर हूंदो आहे। असां माण्हुनि खे एडवाइस इन जे करे वठंदा आहियूं त मे बी शायदि असां किथे ग़लति हुजूं या असांजो कुझु फ़ैसिलो ग़लति हुजे। छोकिरी हमेशह फाइनलाइशी तौर ते डिस्टर्ब हूंदी आहे त यार जेकॾहिं मां हिन शइ खे ख़तमु करे छॾियमि त मां अॻिते कीअं वधंदसि। पर इन में जेंट्स हुजे खणी लेडीस हुजे, हमेशह यादि रखिजो, हमेशह तव्हांजो हिकिड़ो दरवाज़ो बंदि थियण खां पहिरियां 10 दरवाज़ा तव्हांजे लाइ पहिरियां खां ओपन थी चुका हूंदा आहिनि। त कॾहिं बि अलाह जो आसरो न छॾिजो, उहो हमेशह उहो तव्हांखे कॾहिं न छॾींदो, तव्हां बि उनखे न छॾियो। ऐं मां हमेशह उहो ई ॻाल्हि कंदी आहियां त तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो, नमाज़ में इलाही सुकून हूंदो आहे। हर शइ ॾियण वारी जॾहिं अलाह जी ज़ात आहे त असांखे इंसाननि जे अॻियां हथु फैलाइण जी ज़रूरत ई न आहे, ऐं ॾियण वारो ई उहो आहे। असां जंहिं बि इंसान खे घुरंदा आहियूं त असां उनखे इहो न चवंदा आहियूं त तूं असां ॾिठी वञ, असां अलाह साईं खे घुरंदा आहियूं, अलाह साईं तव्हां असांखे इहो इंसानु ॾियो। जेको अलाह साईं तव्हांखे ॾींदो उहो कॾहिं बि वापसि न वठंदो, पर जेको इंसानु तव्हांखे काई शइ ॾींदो उहा हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे चवंदो उहा शइ मूंखे वापसि कयो। ऐं मां सम्झां थी जेकॾहिं गिफ्ट थी विया, कोई तोहफ़ा तवाफ़ थी विया, असां जॾहिं कंहिंखे ॾींदा आहियूं त जेके वापसि घुरंदा आहिनि उहे इलाही माण्हू घटिया हूंदा आहिनि। तोहफ़ा जेके ॾेई छॾिया उहो उनजो नसीबु हुयो, उहो उनखे मिली वियो। वापसि वठण जी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे। मां अक्सर मुंहिंजी दोस्तनि सां गुफ़्तगू थींदी आहे त यार इहा शइ थी वई, पोइ ब्रेकअप थी वियो, ब्रेकअप में हुन पंहिंजी शयूं वापसि घुरियूं आहिनि, त दिस इज़ अ नॉट गुड थिंग। मूंखे इहा शइ बिल्कुलु बि पसंदि न आहे, दैट इज़ अ टू मच चीप। एनीवे, जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि, असां सकाफ़ती ॾिहाड़े ते असां ॻाल्हाए रहिया हुआसीं, उनजी तयारियुनि ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, उनजी डेकोरेशन ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, उनजी घर जी साफ़ सफ़ाइयुनि ते ॻाल्हाए रहिया हुआसीं। जीअं असां शब बारात जी राति जो असां इंजॉय कंदा आहियूं, ॾीया ॿारींदा आहियूं, ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, सफ़ाइयूं कंदा आहियूं घरनि जूं, उन ॾींहंनि में बि ॾाढो मज़ो ईंदो आहे। मां लिटरली, तव्हां मूंखे यकीन कयो, जेकी ख़बर पवंदी आहे त यार हे सिंधी आहे, हिन सिंधी टोपी पाती आहे, हिनखे अजरक बि आहे, हिन कमीज सलवार पातल आहे, हिनखे सैंडल पातल आहे, हिनखे शूज़ पातल आहे। ऐं जेके महाजर हूंदा आहिनि उहे पंहिंजे उन ई रूटीन में हूंदा आहिनि, पर हीअ असांजे सिंधियुनि जो हिकिड़ो नाज़ आहे, हिकिड़ो असांजो फ़ख़्रु हूंदो आहे। असां उन ॾींहुं वॾा मां ॾिसंदी आहियां माण्हू इलाही जोशीला जज़्बाती निकितल हूंदा आहिनि रोडनि ते, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशीअ जो इज़हार करण जो हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजो ई तरीक़ो हूंदो आहे। ऐं बाक़ाइदा हाणे त मां ॿुधो आहे पटका जेके ठहनि था छोकिरनि जा, जेके पटका हूंदा आहिनि उन्हनि ते उहो इलाही मुश्किली वर्क हले पियो, इलाही कॉस्टली वर्क हले पियो। ऐं इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं सिंधी टोपियुनि ते जेको मां कम जे हवाले सां तव्हां सां मां गुफ़्तगू कयां, सिंधी टोपियुनि ते जेके नग लॻंदा आहिनि, शीशा लॻंदा आहिनि, उहे बि इलाही एक्सपेंसिव हूंदा आहिनि, इलाही सुठियूं, पर छा त चमकंदियूं आहिनि असांजे सिंधियुनि भाइरनि जे, सिंधियुनि दोस्तनि जे मथे जे मथां जॾहिं उहे सिंधी टोपियूं पाईंदा आहिनि। ऐं अजरक जी त छा त ई ॻाल्हि आहे, अजरक जी जेकी हिकिड़ी ख़ुशबू आहे, अजरक असांजो नाज़ आहे, असांजे सिंधियुनि जो जेकी आहे न हिकिड़ी सुञाण आहे। तव्हांजी सॼी ड्रेस में किथे बि अजरक जी हिकिड़ी पटी बि लॻल हूंदी न, उहा तव्हांखे ॿुधाईंदी आहे तव्हां सिंधी आहियो। अजरक न बि हुजे, असांखे पंहिंजी जेके असांजो लुक आहे, असां जेतिरा बि सिंधी ॾिसो, सिंधियुनि जा नक्शा, उन जा फेस फीचर्स जेके हूंदा आहिनि उहे इलाही स्ट्रेट, इलाही खड़ा हूंदा आहिनि, इलाही ख़ूबसूरत लुक हूंदा आहिनि। असांजूं आईब्रो एॾियूं घाटियूं हूंदियूं आहिनि बिल्कुलु, ऐं माण्हू अहिड़े लुक जे लाइ, अहिड़े फीचर्स जे लाइ माण्हू तरसंदा आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां, हर इंसानु परफेक्ट न हूंदो आहे, हर इंसान जे अंदरि का न का कमी ज़रूरु हूंदी आहे। त असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां जंहिं बि इंसान खे पसंदि कयूं था या असां जंहिंजी तरफ़ माइल आहियूं, कंहिंखे कुझु सोचूं था, त उन जूं असांखे बुराइयूं न ॾिसणु घुरिजनि, उन जी अच्छाइयुनि खे ॾिसी उन जी बुराइयुनि खे ख़तमु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते वधाइणु घुरिजे। वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो, हलंदासीं सॉन्ग जे तरफ़। सॉन्ग खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। खाकी जिस्म विच में ताना खाकी
विच में ताना आया खाकी जिस्म विच में ताना आया हो खाकी जिस्म विच में ताना आया असल करूं ता तुम होया असल करूं ता तुम होया इन्नी सुने विच गुम होया मैं गुम होया मैं गुम होया लामकानी तेरे सादा लामकानी तेरे सादा लामकानी तेरे सादा हो लामकानी तेरे सादा हर जा हाजिर हम होया हर जा हाजिर हम होया इन्नी सोने विच गुम होया मैं गुम होया मैं गुम होया गुम होया इन्नी सोने विच इन्नी प्यारे विच वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में असां सां गॾु हिकिड़ा कॉलर आहिनि कॉल शामिल कंदासीं प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी आपकी छाला खुश है तबीयत सही है अल्हम्दुलिल्लाह मां ठीक ठाक छा नालो आहे राणी किथां कॉल कई आहे जी मां शाइस्ता ॻाल्हायां पई हैदराबाद खां ॻाल्हायां पई शाइस्ता मां तव्हांखे भली कारती कयां कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक सब खे लॻो पियो आप ही तव्हां अगले हफ़्ते कोन आया असां ॾाढो इंतज़ारु कंदा आहियूं असां तव्हांजो हा अगले हफ़्ते थोरो सिस्टम जी वजह सां ऐं थोरो मां बि बिज़ी हुयसि हिन वजह सां मां न अची सघियसि जी जी असां तव्हांजे शो जो इंतज़ारु कंदा आहियूं असां रेगुलर हलेनि त असांखे ॾाढो मज़ो ॾींदो आहे तव्हांजो वॾी महिरबानी थैंक यू शाइस्ता शाइस्ता हैदराबाद जी मौसम कीअं आहे हाणे सी आहे जी जी हा माशाल्लाह हाणे कल्ह खां थोरो सी ज़्यादा थियो आहे यार ख़बर अथव लास्ट ईयर मां हैदराबाद आई हुयमि वाक़ई में हैदराबाद में ॾाढो सी हुयो मां चवंदी कराची में सी हूंदो आहे पर कराची खां वधीक हैदराबाद में सी हुयो असांजी ॾाढी सॼी राति सीअ जे करे मूंखे निंड न आई एॾो सी पियो थिए हा आप ही हिते घणो सी हूंदो आहे ज़्यादा सी हूंदो आहे हा बिल्कुलु असल में खुलो इलाइक़ो आहे बिल्डिंग्स एतिरियूं आहिनि कोन ऐं हुतां जी बिल्कुलु हेॾां बि ओपन आहे होॾां बि ओपन आहे त एग्ज़ॉस्ट लॻो पियो आहे हैदराबाद जे अंदरि न इन वजह सां घणो सी थो पए जी जी बिल्कुलु ईअं आहे न पोइ इन करे ॿार ई घणा बीमार था थी वञनि सीअ जे करे वरी बारिश बि पइजी ईंदी आहे पोइ त ज़्यादा सी थो थी पए बिल्कुलु मां तॾहिं ई बार बार चवंदी आहियां त नंढनि ॿारनि जो ख़ासि करे घणो ख़्यालु रखो उन्हनि खे कवर्ड रखो घरनि में बंदि रखो जी जी हा बिल्कुलु आप ही नंढड़ो आहे न आप उनखे साह में घणी तकलीफ़ थींदी आहे सियारे में असां इन खां माना घणो मां माना लहराईंदी आहियां ॾाढो तकलीफ़ पए सियारो अचे ई न बसि सही बसि मां नंढनि ॿारनि सां इहा हूंदी आहे मुश्किल जॾहिं मुंहिंजो नंढड़ो इलाही नंढो हुयो मां बि इन मुश्किल खां गुज़री चुकी आहियां पर वक़्त सां गॾु शयूं पोइ ठीकु थी वेंदियूं आहिनि इहो वक़्ती परेशानियूं हूंदियूं सभु सही थी वेंदो आहे जी जी आप ही बिल्कुलु अच्छा सिंधी सकाफ़त एकता ॾियारी जी छा तव्हां तयारियूं कयूं आहिनि छा इरादो आहे हिन दफ़े जी आप ही असांखे हिते अब्दुल्ला मॉल में माना लॻंदो न फेस्टिवल हा असां सोचियो आहे हिते घुमण ईंदासीं अच्छा 5 डेट ऐं 6 7 ते अच्छा सही पोइ छा कपिड़नि जी छा तयारी छा ठारायो आहे हिन दफ़े छा अञा असां गॾु ठारायो आहे माशाल्लाह असां माना पंहिंजो पाण भरियो आहे गॾु बि अच्छा मूंखे भरे ॾिनो आहे हा माशाल्लाह मुके ते सही वेरी गुड वेरी नाइस ॾाढी ख़ुशी थी ॿुधी करे कुझु ॿुधणु पसंदि कंदो सिंधी जो ॾींहुं आहे न हर क़ौम खे मल्हाइणु खपे बिल्कुलु बहितरीनु ॾींहुं इहो आहे असां बि हिन ॾींहं खे ॾाढो इंजॉय कंदा आहियूं मां बि थोरो घणो ॿाहिरि निकिरंदी आहियां अधु कलाक जे लाइ आउटिंग करे पोइ घर वापसि वेंदा आहियूं असांखे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइणु घुरिजे त असां इन्हनि ॾींहंनि खे असां अहिड़ी ख़ुशी सां अहिड़ी तरीक़े सां इंजॉय कंदा आहियूं बिल्कुलु ईद वांगुरु ॾींहुं हूंदो आहे इहो बि बिल्कुलु
सही सही बिल्कुलु। कोई सेरो वग़ैरह ॿुधायो जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त। जी आपी असांखे अच्छे सेरो नथो पर असांखे तव्हां ॿुधाए छॾियो को सॉन्ग भला। अच्छा ठीकु आहे, कंहिंजे नाले कंदव? पंहिंजे हस्बैंड जे नाले, माशूक अली नाले। माशूक अली जे नाले, चलो ठीकु आहे, मां उनखे ठीक ज़रूरु है, हिकिड़ो thank ख़ूबसूरत you, सॉन्ग डेडिकेट thank कंदसि। you थैंक आपी, यू, अल्लाह thank you। हाफ़िज़, बाय बाय। ऐं जेकॾहिं असांजी भेण जी कॉल हुई ऐं उन्हनि मूंखे ॿुधायो त हैदराबाद में वाक़ई में हैदराबाद में हुन तरफ़ जाम शुरू ऐं हो बि बिल्कुलु नंढा घर हेठि मां ॾिठा आहिनि, मां वेंदी रहंदी आहियां तमामु घटि इलाही टाइम खां पोइ, मतिलबु मां मथे साल जी जेकॾहिं ॻाल्हि कयां पई त वाक़ई में मूंखे साल थी वियो मां हैदराबाद न वई आहियां ऐं साल खां पोइ जेकॾहिं निकिरणु थींदो त पोइ मां 1 साल खां पोइ वरी अगेन वेंदसि। ऐं वाक़ई में इलाही थधि हूंदी आहे, इलाही सीउ जो वक़्तु हूंदो आहे शाम जे टाइम खां पोइ हैदराबाद में ॾाढो सीउ पवंदो आहे। मूंखे यादि आहे लास्ट ईयर मुंहिंजी भेण जी शादी हुई, हुते मूंखे पंहिंजे दोस्तनि खे सहेलियुनि खे शादी जो कार्ड ॾियणो हुयो। असांजी बसि प्रोग्राम इहो हुयो त असां सुबुह जो हुते पहुतासीं, राति जो असांजी वापसी हुई। पर इत्तफ़ाक़नि मुंहिंजी जेकी दोस्त आहे सना बलोच, जंहिंजे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदी रहंदी आहियां, उन मूंखे ज़बरदस्ती स्टे कराए छॾियो। मां हुया, मुंहिंजी भेण हुई, असां सां गॾु असांजा ॿार हुया। असां हुते स्टे कयोसीं ऐं पर ॾाढी मुश्किल राति गुज़री, ॾाढी इंतिहाई सीउ ख़तम ई कोन पियो थिए। हुनजो कंबल अलॻि, मुंहिंजो कंबल अलॻि, पखा बंदि, चारों तरफ़ा माना खिड़की दरवाज़ा सभु बंदि, पर उन जे बावजूद बि असांजो जेको आहे सीउ ख़तमु कोन पियो थिए। डायरेक्ट ईअं पियो लॻे त जेको आहे न छित मां बि थधी हवा अंदरि थी अचे, भितियुनि खां बि। त वाक़ई में हैदराबाद इलाही ख़ूबसूरत ऐं इलाही प्यारो, इलाही थधो शहर आहे ऐं जहिड़े तरीक़े सां उते सीउ पवे थो ओड़े तरीक़े सां उते गर्मी बि अहिड़ी पवंदी आहे। पर ख़ैर हर मौसम जो अलाह सां इहे निज़ाम ठाहिया आहिनि, असां बहारनि खे बि इंजॉय कंदा आहियूं, सीउ खे बि इंजॉय कंदा आहियूं ऐं गुलनि जे मौसमनि खे बि इंजॉय कंदा आहियूं। ऐं असांजे ॻोठनि में जेके बनियूं ॿार हूंदा आहिनि ऐं सीउ जे टाइम ते जेकॾहिं सुबुह जो टाइम ते तव्हां उन बनियुनि में निकिरो त उनजी हिकिड़ी पंहिंजी ई ऑक्सीजन साहु खणण जो त पंहिंजो ई सुकून आहे। ऐं परे खां ॾिसंदा आहियूं त ट्रैक्टरनि ते माण्हू वेठा, उते रेडियो हले थो, गाना हलनि था, उहो दौरु पुराणो दौरु। मूंखे त मां जॾहिं इन्हनि जॻहियुनि ते निकिरंदी आहियां मूंखे वाक़ई में यकीन कयो, मूंखे लॻंदो आहे मां नंढी थी वई आहियां। मूंखे पंहिंजो सॼो नंढपण, उहो सॼो पंहिंजो बचपन, उहे ॻाल्हियूं, उहे खाधा, उहे रोड रस्ता मूंखे यादि अचणु शुरू थी वेंदा आहिनि। पर उहे ख़ुशि नसीब आहिनि ऐं मूं वटि बि करणु घुरिजे पंहिंजी ज़िंदगीअ में। जेकॾहिं कुझु माण्हू नंढनि शहरनि खां, नंढनि ॻोठनि खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे लाइ कुझु ज़िंदगी ठाहिणु चाहिनि था, कुझु पंहिंजी लाइफ जे लाइ कुझु बहितरु करणु चाहिनि था, त इहो बि इलाही बहितरु तरीक़ो आहे। इंसान खे अॻिते वधणु घुरिजे बानिस्बत की असांखे पोइ ते असांजा जेके पंहिंजनि जी ॻाल्हि कजे त माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह एजुकेशन बि उतां हासिलु कई, गवर्नमेंट नौकरियुनि ते बि हुया, सुठा वॾा अफ़सर बि हुया, पर उते ई पैदा थिया, उते ई उन्हनि जी शादी थी, उते ई उन्हनि जा ॿार थिया, उते ई उहे पोड़ा थिया, उते ई ख़तमु थी, उते ई दफ़न थी विया। पर दुनिया बि घुमी आया, पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे। अच्छा हिकिड़ी यादुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, असांजो जेको नंढपण जे घर में गुज़रियो हूंदो आहे, जेको असांजो बचपन हूंदो आहे, जेको असांजो अम्मी अबू जो जेको घरु हूंदो आहे, जिते असांजो अखियूं खुलंदियूं आहिनि, जंहिं घर में असांजा बांबड़ा, असांजा भॼण, असांजो डुकणु, असांजी स्टडी, जंहिं रूम में असां वेही पढ़ंदा हुआसीं, असां केतिरा बि वॾा थी वञूं पर ख़्वाब में असांखे उहो ई नंढपण जो घरु ईंदो आहे। असां वापसि नंढा थी वेंदा आहियूं, असांजी शादियूं, असांजा ॿार, असांजी फैमिली, असांखे उहे सभु शयूं विसरी वेंदियूं आहिनि। उहे अम्मी अबू, उहे असां 4-5 भाउ भेण पाण में, असांजो उहो ई कचो घरु, उहा ई असांजी स्टडी, उहे ई असांजा स्कूल, उहे घिटियूं, उहे रस्ता यादि ईंदा आहिनि। त जेकी यादूं हूंदियूं आहिनि उहे इलाही क़ीमती हूंदियूं आहिनि। कंहिं बि मूंखां कंहिं सवालु कयो त कंहिं मोहबत करण वारनि माण्हुनि जे लाइ उन माण्हू जो बहितरीनु गिफ्ट या बहितरीनु तोहफ़ो छा हूंदो, त मां उनखे जवाबु इहो ॾिनो त जेकॾहिं 2 माण्हू हिक ॿिए सां मोहबत कनि था ऐं सभ खां क़ीमती तोहफ़ो उनजो वक़्तु आहे। हो जेको तव्हां सां वक़्तु गुज़ारे थो, हो जेके तव्हां सां लम्हा गुज़ारे थो, हुनजी जेके फीलिंग्स आहिनि, मूमेंट्स आहिनि, जेके उहे रातूं आहिनि, जेके उहे ॾींहं आहिनि, जेके तव्हां हिक ॿिए सां गॾु स्पेंड कयो था, उहे इलाही क़ीमती आहिनि। छो जे कारण हो जवानी जो उहो शुरूआति जेको वक़्तु गुज़री वियो, उहो ज़िंदगी में तव्हांखे वापसि कॾहिं न मिलंदो ऐं उहो इलाही बहितरीनु क़ीमती तोहफ़ो आहे हिकिड़े लवर्स जे लाइ। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु कंदसि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हां कॉल कई आहे। बिल्कुलु हिकु हफ़्तो शायदि 2 हफ़्ता प्रोग्राम लाइव न हली सघियो पंहिंजो ऐं हुन खां अॻु ई मां शामिलु थियोसि। सही सही, कीअं आहियो, तव्हांजी तबियत सही आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह, जो दुआऊं ख़ुशि आहियो, कुल टीम ख़ुशि आहे, सभु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह।
सियारे जी छा हाला वाला छा ॿुधाईंदो? बिल्कुलु असां त बिल्कुलु सियारो तमामु तेज़ थधि पए पई ऐं जेका हिन वक़्तु थधि आहे तमामु घणी थधि आहे। इलाही आहे अञा त ॾिसो शुरूआत आहे, अञा त अचण वारा 2 महीना रहनि था। जनवरी में जेको सीउ थींदो आहे अलाह। हा, कराची वारा सीउ लाइ जेको आहे न इंतज़ार में हूंदा आहिनि पर होॾे सीउ न ईंदो आहे। ऐं जेके ॿाहिरि वारियूं साइडियूं आहिनि उते एतिरो सीउ ईंदो आहे जो माण्हू माना पूरो इंतज़ार ई न हूंदो आहे त सीउ खां कीअं बचाव कजे। बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ी ई ॻाल्हि आहे। अच्छा, सकाफ़ती एकता ॾियारो जेको असां मल्हाईंदा आहियूं, एकता ॾियारे जी छा तयारियूं आहिनि तव्हां जूं? बिल्कुलु एकता जी तयारियूं हलनि पियूं ऐं अनक़रीब मुकमल थी वेंदियूं। असां बिल्कुलु सिंधी टोपियूं अजरक ऐं सिंधी जेके खाधा घर में तयारु थींदा आहिनि, अतरा जूं सयूं ठहंदियूं आहिनि, बुफरियूं ठहंदियूं आहिनि, बाजरी मानी ठहंदी आहे, साग ठहंदो आहे। तव्हां एतिरा खाधा ॿुधाए मूंखे बुख लॻी वई आहे अगेन। जी बिल्कुलु, खोड़ जेके असांजे सिंधी जीअं मखण थियो, माखी थी, वरी जेकॾहिं वरी दूसरी वञे त अञा वधीक मज़ो ईंदो आहे। ओरिजिनल माखी मिली वञे पोइ त छा ई ॻाल्हि आहे। ओरिजिनल माखी असांजे लाइ सम्झो सोन आहे। बिल्कुलु, हुन में शिफ़ा बि आहे ऐं जेतिरो बि पुराणी हूंदी आहे एतिरो वधीक फ़ाइदेमंद हूंदी आहे। अच्छा, इहा ॻाल्हि मूंखे अॼु ख़बर पई आहे त माखी जेतिरी पुराणी हूंदी आहे ओतिरी फ़ाइदेमंद हूंदी आहे। छा त माखी तव्हांखे ख़बर हूंदी त माखी 1000 साल पहिरियों जो उहा ख़राबु न थींदी आहे। ओ रियली? अच्छा बिल्कुलु यार, मूंखे माना ॾिसो, मां इहा ॻाल्हि कंदी आहियां त असांजी कॉलर्स खां असांखे नॉलेज मिलंदी आहे। मतिलबु इहा ॻाल्हि मूंखे ख़बर न हुई। हा बिल्कुलु, माखी में शिफ़ा आहे ऐं सभनि जी तादाद बीमारनि ते पवंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही सही। छा ॿुधाइण तव्हांखे ॻाल्हि मां ॿुधायां, माखी में शुगर बि न आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु, इहा ई ॻाल्हि आहे। माखी में शुगर न आहे, पर उहो मिठो असांजी बॉडी में जॾहिं उहो माखी वञे थी त उहो सॼो असांजो लेवल बराबरि थी वञे। जी बिल्कुलु सही। छा ॿुधाईंदो अॼु प्रोग्राम में? कहिड़ो गानो था ॿुधायो? हा, तव्हांखे गीत जे झुंगारे ॿुधायूं था थोरो मुख़्तसर। यस। जीअं तूं ख़ुशियूं ख़तम थियो, हाणे जीअं कंहिंजे सहारे मां जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। जीअं तूं गॾु आहे मूंसां तन्हाई, ॿियो असमर तुंहिंजे यादनि जो, बसि तोखां सवाइ मुंहिंजा पिरी विरोही वेंदुसि नेठ गुज़ारे मां। जीअरो आहियां पर ईअं थो लॻे मौत जे आहियां किनारे मां। जीअं तूं छा त तव्हां गाना ॿुधाईंदा आहियो? तव्हां एतिरा एंटिक, एतिरा यूनिक सॉन्ग किथां सोचे ईंदा आहियो? किथां तव्हां ॿुधंदा आहियो? तव्हांखे अहिड़ा गाना छो पसंदि हूंदा आहिनि? बसि इहे तमामु अहिड़ा गीत जेके हूंदा आहिनि घणा मूंखे वणंदा बि आहिनि। हिननि मां कुझु वरी सबक़ बि मिलंदो आहे। हा बिल्कुलु सही था चओ। ख़बर अथव, शाइर जी शाइरी में हिकिड़ो मैसेज हूंदो आहे जेकॾहिं सम्झो वञे त। जी जी बिल्कुलु। कंहिंजे नाले कंदो हीउ सॉन्ग? हा, इजाज़तियूं, राशिद थियो, ज़ुबैर थियो, हाफ़िज़ मोहम्मद मिठल पवर ऐं नौमा लिखी। ठीकु आहे, ओके, महिरबानी हाफ़िज़ अली तीवण साहब, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ओके फ्रेंड्स, वक़्तु थियो हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग जो, ऐं हीउ सॉन्ग मां हाफ़िज़ परवेज़ अली तीवण साहब खे सेंड कयां थी। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। चंद्र पिरिया खां आओ पुछी, छा तोखे निंड बे ईंदी ऐ चंद्र पिरिया खां आओ पुछी, छा तोखे निंड बे ॾींहं दिलड़ी मां
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी आहियां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में, जंहिंमें असां कंदा आहियूं खोड़ सारी गुफ्तगू, खोड़ सारी कचेरियूं, खोड़ सारी मज़ेदार असां जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। घणी नॉलेज असांखे हासिल भी थींदी आहे ऐं असां नॉलेज खे अॻिते भी पहुचाईंदा आहियूं। त जेकी मां अॼु असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक हुयो त असां पंहिंजे एकता ॾियारे खे कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं, उनजी छा छा तयारियूं हूंदियूं आहिनि ऐं घरनि में मुंहिंजी इहा सोच आहे, मुंहिंजी इहा थिंक आहे त असांखे सिंधी खाधा पचाइणु घुरिजनि, उन्हनि खाधनि खे इंजॉय करणु घुरिजे। सुबुह जे टाइम ते बुसरी ऐं ख़बर अथव मखणु असांखे इलाही मुश्किल सां मिलंदो आहे, असांखे पंहिंजे ॻोठां मखणु घुराइण में इलाही मुश्किल थींदी आहे, पर जॾहिं ईंदो आहे त पोइ ख़तमु बि जल्दी थी वेंदो आहे। डेली असांजा जेके न पराठनि ते, असांजे बोड़ में, असांजे साग में असांजा जेकी बुसरी जी मानी हूंदी आहे, मखण जी मानी हूंदी आहे। ऐं मां तव्हांखे पहिरियां बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई त पहिरियां त खाई वेंदी हुअसि, पर हाणे अलाए छो हेवी थी वई हुई लास्ट टाइम जॾहिं मां तव्हांखे ॿुधाए साग ऐं मच्छी ऐं बिह जो जेको अम्मी मूंखे मोकिलियो हुयो चांवरनि जी मानी सां गॾु। मूंखे चांवरनि जी मानी इलाही हेवी थी वई, छो जे कारण मां हिन वक़्तु हे जेको मुंहिंजो प्रोसेस कुझु टाइम खां हले पियो त मां थोरो डाइट ते हुयसि, मूंखे इलाही हेवी थी वई। कुझु खाधा अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं असांखे बुख बि हूंदी आहे ऐं असां बुख में फेवरेट खाधो तव्हांजे साम्हूं हुजे त असांखां उहो घणो खाइजी वेंदो आहे ऐं पोइ हुनखे हज़म करणु इलाही मुश्किल थी वेंदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी सदा फोटो कहिड़ा हाल अथव? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मां मंसूर गोपाल थो ॻाल्हायां, कराची सां। मंसूर, मां तव्हांखे भली कार थी कयां प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? जी ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? अॼु तव्हां मूंखे इहो ॿुधायो, असांजो एकता ॾियारे जी छा तयारियूं तव्हां करे चुका आहियो? छा मूड आहे, किथे निकिरण जो मूड आहे, कहिड़ा कपिड़ा ठाराइणा आहिनि या ठाराए चुका आहियो? जी बसि असल में थोरो कुझु सॉन्ग आहे उहो तव्हांखे मतिलबु हुन कल्ह असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। तोड़े छोकरी तूं हो तभी तो सान बाहे वेंदासे, हिकु दर्स वफ़ा जो दोस्त असां दुनिया खे पराए वेंदासे। तूं जीअं बि हली, तूं जीअं बि चली, ओ तूं जीअं बि हली, तूं जीअं बि चली, तुंहिंजी न शिकायत का बि कभी, का बेद भला कीअं तेर कबाई मान बचाए वेंदासे। कंहिंजे नाले कंदो ही गानो? जी इहो मां पंहिंजे उस्ताद रोशन गोपाल जो ओमान वारे खे मां इहो डेडिकेट थो कयां। अच्छा चलो ठीकु आहे, ओके। पंहिंजो खोड़ सारो जी दी तव्हां तक़रीबन 2 हफ़्ता पहिरियों तव्हांजी असांजी ॻाल्हि थी फोन ते, उहा तव्हां छो न चाढ़ियो अञा ताईं को यूट्यूब ते न को फेसबुक ते? तक़रीबन असां रोज़ यूट्यूब ॾिसी परेशान थी विया आहियूं। अच्छा, मां चवां थी, जी ॻाल्हि आहे। मां पंहिंजे प्रोग्राम जे डायरेक्टर अज़हर साहब खे, अज़हर जुखियो साहब खे चवां थी त तव्हांजो उहो जेको तव्हांजी जेकी ॻाल्हि ॿोल थी हुई उहो ज़रूरु चाढ़िनि फेसबुक ते यूट्यूब ते, प्लीज़ सर अपलोड करे छॾियो। ऐं तव्हांजी हीअ कॉल बि अपलोड थी वेंदी इंशाल्लाह, परेशान न थियो। अॼु न त सुभाणे इहो असांजा जेके यूट्यूब ते चैनल आहे उन ते असां अपलोड करे छॾींदासीं ऐं यूट्यूब ते तव्हां लिखंदो आहे इहो KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो पेज आहे, उनखे लाइक ऐं सब्सक्राइब कंदो। मुंहिंजो बि चैनल आहे सदफ भुट्टो ब्लॉग जे नाले सां, उनखे बि लाइक ऐं सब्सक्राइब करे छॾियो। ऐं मुंहिंजी तव्हां सां इहा रिक्वेस्ट आहे, प्लीज़ मुंहिंजा जेके व्लॉग्स आहिनि उन्हनि खे ॾिसी उनजो वॉच टाइम पूरो कयो, जीअं हिन में मुंहिंजो बि थोरो फ़ाइदो थी वञे। सुठी ॻाल्हि हूंदी, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो त तव्हां असांजे व्लॉग्स खे ॾिसंदो। ऐं जेकॾहिं प्रोग्राम जे पेज जी ॻाल्हि कजे त यूट्यूब चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, अॻिते शेयर कयो। ऐं असांजा जेके न्यू पिक्चर्स हूंदियूं आहिनि, न्यू वीडियोज़ हूंदियूं आहिनि, उन जे इनबॉक्स में वञी तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखंदा कयो। तव्हांजा मैसेज मां सभु रीड कंदी आहियां, तव्हांजा सभु उहे शयूं मुंहिंजे साम्हूं ईंदियूं आहिनि, मां ॾिसंदी आहियां ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिल बि कंदी हलां। असांजो जेको अॼु जो प्रोग्राम जो टॉपिक आहे त असां एकता ॾियारे खे असां कीअं मल्हाईंदा आहियूं, ऐं मां सम्झां थी त असांखे इन ॾींहं खे, मुंहिंजी इहा थिंक आहे त असांखे ई तव्हांखे मल्हाइणु घुरिजे। असां पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि जी दुआ वठणु घुरिजे ऐं असांखे उन्हनि खे ख़र्ची बि ॾियणु घुरिजे। ख़बर अथव, तव्हां जॾहिं पंहिंजे वॾनि खे पंहिंजे जेब मां कुझु पॉकेट मनी मां कुझु उन्हनि खे ॾींदा आहियो, उन्हनि जी बि दिलि वॾी थी वेंदी आहे ऐं उन्हनि खां खणी तव्हांखे 10 रुपया मिलनि, उहो तव्हांजे लाइ सम्झो सोन आहे। असांजी नानी जी जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह अॼु बि एक्टिव आहे, होशियारु आहे, समझदार आहे। त
त हर ईद ते उनजी पहिरियां असांखे ॾींदी हुई 10 रुपया। हाणे 10 रुपये सां त कुझु बि न थींदो आहे, पर असां उनखां वठी छॾींदा हुआसीं। वॉलेट जे बिल्कुलु नंढड़ी जेब जे अंदरि उहा 10 रुपया मां फसाए छॾींदी हुअसि। मुंहिंजी इहा सोच हूंदी त हे मुंहिंजे लाइ लकी आहिनि 10 रुपया। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी, की उनखां पोइ मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे? आइज़ा ईमान। आइज़ा ईमान। ओके आइज़ा, किथां कॉल कई आहे? मां गुड्डू मां कॉल कई आहे। किथां खां? गुड्डू मां। गुड्डू कश्मीर खां। ओके ओके। छा कंदा आहियो आइज़ा? तव्हां पढ़ंदा आहियो? जी जी, असां पढ़ंदा आहियूं। कहिड़ी क्लास में आहियो? जी, कहिड़ी क्लास में आहियो? कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 6 क्लास में। ओके, वेरी नाइस। ओके, तव्हां हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां एकता ॾियारे जूं छा तयारियूं कयूं आहिनि? असां मतलब हाणे मां स्कूल जॉइन कई आहे, हाणे मूंखे ज़्यादा ख़बर न आहे। अच्छा छा चवणु चाहींदो, छा ॿुधणु पसंदि कंदो? मां गानो ॿुधणु पसंदि कंदमि। ॿुधायो, सुठो गानो हुजे। तव्हां ॿुधायो न पंहिंजी आवाज़ में कुझु त ॿुधायो। मुंहिंजी माइन जो कज़न हुई जो उन दफ़ा गिरायो न तव्हां ॾाढो। अच्छा, कोई गानो पंहिंजी पहिरियों जो न ऑपरेशन थियो आहे। अच्छा, छा जो ऑपरेशन थियो जी, अथसि? अपेंडिक्स जो हूंदो न उहो। अपेंडिक्स। ओके ओके ओके, सही सही। बसि अल्लाह पाक हुनखे शफ़ा ॾींदो, तंदुरुस्ती ॾींदो, इंशाल्लाह जल्दी ठीकु थी वेंदी। जी। ओके, गानो मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि। कंहिंजे नाले कंदो गानो? मां बुआ जो नालो। बुआ जो नालो छा आहे? सफ़िया मजीद। अच्छा, बुआ सां वॾी मोहबत आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हा न। बुआ सुठी हूंदी आहे यार। असां बि बुआ आहियूं पंहिंजे भाउ जे ॿारनि जूं। बुआ सुठी हूंदी आहे, ख़ाला बि सुठी हूंदी आहे, बुआ बि सुठी हूंदी आहे, इलाही प्यारी हूंदी आहे। बुआ त इलाही ख़्यालु रखंदी आहे, हा न? जी। हा, चलो ठीकु आहे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं घणो खां घणो फोकस पंहिंजी स्टडी ते कजो, ठीकु आहे राणी? ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, गुड नाइट। ओके फ्रेंड्स, जेकी असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं, मूंखे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि करे रही हुअसि। मां बि पाण हाफ टिकट गजनी आहियां, मूंखां बि ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि, पर इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे त मूंखे पंहिंजे टॉपिक खां अॻिते जूं ॻाल्हियूं सभु यादि हूंदियूं आहिनि। ऐं जेके हेल्थ जे हवाले सां बि मां ॻाल्हाए रही हुअसि, ऐं असां अॼु एकता जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया। हा, मां बुज़ुर्गनि जे हवाले सां ॻाल्हि करे रही हुअसि, पंहिंजी नानी जी ॻाल्हि ॿुधायां पई। फाइनली मूंखे ॻाल्हि यादि अची वई। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि अथव। इहो सम्झो मुंहिंजे लाइ चैलेंज हुयो त मूंखे पंहिंजी ॻाल्हि अगेन यादि अची वञे। उनखां पोइ जॾहिं वक़्तु गुज़रंदो रहियो त असां पंहिंजी नानी खां जॾहिं ख़र्ची घुरंदा हुआसीं, हाणे बि मां उनखां वठंदी आहियां। कॾहिं 100 रुपीस ॾेई छॾी ईद ते, सॼे साल में, सॼे साल असां नानी जी ख़िदमत कंदा आहियूं। उनखे कपिड़ा, शयूं, हे हो, आख़िर में असांखे छा मिलंदो? ओनली 100। पर उहो बि असांजे लाइ लखनि जे बराबरि आहे। पर उहो नोट मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां हिनखे ख़र्चु न कयां। पर इन केस कॾहिं न कॾहिं उहो अहिड़े टाइम ते मुंहिंजे कमु ईंदो आहे जॾहिं मूं वटि कुझु बि न हूंदो आहे। अच्छा, हिकिड़ी तव्हांखे मां मज़ेदार ॻाल्हि थी ॿुधायां। हिकिड़े टाइम ते मां, हाणे त ख़ैर इहे शयूं आम जाम थी वियूं आहिनि, मूंखे ख़बर न पवंदी आहे। माण्हू बि इलाही कंफ्यूज़ थी विया आहिनि। मां हिकिड़े के रस्ते ते के कम सां निकितसि ऐं मुंहिंजो जेको वॉलेट हुयो मूंखां घरु विसरी वियो। त जॾहिं मां हिकिड़े शॉप ते पहुतमि त मूंखे थोरी चांहि जी तलब लॻी। मां हिकिड़े होटल ते बीठसि, मां हुनखे चयो चांहि ऐं अंडो पराठो खणी अचो। मां उहो सॼो खाइण खां पोइ जॾहिं असां पहिरियां खाई छॾींदा आहियूं, पोइ असां बाद में पैसा ॾींदा आहियूं। जॾहिं मां पंहिंजो पर्स खोलियमि त मुंहिंजो वॉलेट ई न हुजे। हाणे मां त परेशान, मां चयो हाणे मां छा कयां? हो छा सोचींदा, गाॾीअ में हिकिड़ी छोकिरी आई आहे, चांहि बि पी छॾी, अंडो पराठो बि खाई छॾियो, हुन वटि पैसा न आहिनि, वॉलेट मुंहिंजो घरु विसरी वियो। हाणे मां शर्मिंदा बि थियां पई त मां हाणे छा चवां? हो आयो पैसा वठण जे लाइ, मां हुनखे होन ॾिनमि, मां चयो पंहिंजो सामान खणो। जॾहिं पंहिंजा थांव खणी वियो त मां चयोमांसि पैसा मूं वटि कोन्हनि, पैसा घरु विसरी विया आहिनि। त जेकॾहिं ट्रस्ट कयो त मां तव्हांखे ॿिए ॾींहुं अची ॾेई वञा, या शाम जो जॾहिं मुंहिंजो चक्कर लॻो त मां तव्हांखे ॾेई वेंदसि। हुन चयो कोई मसइलो न आहे। त मूंखे इलाही हैरानगी फील थी, इलाही हैरत अंगेज़ मां थी वियसि त कीअं माण्हू कंहिंजे मथां ईअं ट्रस्ट कनि था। मां कॾहिं हुन होटल ते न वञा हा, पर मे बी शायदि हुनखे ख़बर हुजे मुंहिंजो रोज़ु हितां गुज़र आहे, मां ईंदी वेंदी आहियां, जिम वेंदी आहियां, त मुंहिंजो रोज़ु ई हितां अचणु वञणु आहे। पर हुन मूंखे ईज़ीली चयो त कोई मसइलो न आहे, तव्हां न बि ॾींदव त कोई मसइलो न आहे। त मां थोरो परेशान हुयसि त इंसानु हिकिड़ो रोज़ी करे थो पंहिंजी रोज़ी कमाइण जे लाइ। हिकिड़ी चांहि, हिकिड़ो अंडो पराठो हुन मूंखे फ्री में खाराए छॾियो। पर ख़ैर उहा हुनजी अमानत हुई। मां उन ॾींहुं त ॾाढो मां इलाही कंफ्यूज़, इलाही परेशान। पर मां सोचियो त हिन दुनिया में सुठा माण्हू बि आहिनि। जेकॾहिं तव्हां खां इहा शइ थी वञे त
ॿिए ॾींहुं वञी मां इन में हुनखे पैसा ॾेई छॾिया। ऐं इहा अहिड़ी सिचुएशन हिकिड़ी दफ़ो मूंसां पहिरियां थी हुई। मां कोचिंग खां पंहिंजे घर अचां पई स्टडी करे, त 70 रुपीज़ 70 रुपए जी कोई वैल्यू न हूंदी आहे। उन ई तरीक़े सां मुंहिंजो वॉलेट घर विसरी वियो। मां हुजां उन वटि गाॾी मूं वटि कोन हुई, मां रिक्शे में हुयमि, त रश हुजे ट्रैफिक में इलाही, ऐं मां चयमि ट्रैफिक अलाए कॾहिं खुलंदो, घर मुंहिंजो थोरो वॉकिंग ते हुयो जल्दी, त मां रिक्शे वारे खे चयोसि त तव्हां गाॾी हिते ई बीहारियो, हाणे मुंहिंजे पर्स में पैसा न हुजनि। त मां हुन मूंखे रिक्शे वारे चयो भाॼी मूंखे त पैसा खपनि, मां त तव्हांखे हुतां खां वठी असीं पिक करे आयो, मूंखे पैसा खपनि 70 रुपीज़। मां रिक्शे मां लथमि, अॻियां रिक्शे जे अॻियां हिकिड़े कार वारो हुयो, मां हुन कार वारे खे चयमि त भाई मूंखे 70 रुपीज़ खपनि, मूंखे रिक्शे वारे खे ॾियणा। ऐं मां वेही रहियसि, मूंखे मां चेक कोन कयो पंहिंजो पर्स, मूंखां विसरी वई ॻाल्हि, ऐं मूंखे 70 रुपीज़ खपनि। हुन मूंखे 500 ॾिना, त मां हुनखे वापसि कया, मां चयमि 500 न 70 रुपीज़ खपनि। हुन मूंखे चयो 70 खुला त न आहे, तव्हां 100 वठी छॾियो। त मां रिक्शे वारे खे 70 ॾिना, उहो पाण परेशान थी वियो, कार वारे खां पैसा वठी मूंखे ॾेई छॾी, ऐं 70 हुनखे ॾेई छॾे। मां 30 रुपीज़ हुनखे वापसि ॾियणु वियसि कार वारे खे। तव्हां सम्झो इहा 5-6 साल पुराणी ॻाल्हि आहे। उन वक़्ते उहो 100 रुपयो 1000 जे बराबरि हुयो, ऐं मां हुनखे 70 रुपीज़ ॾिना, 30 रुपीज़ वापसि। जॾहिं मां कार वारे खे अॻिते ॾियण वारी हुयसि, त हुन मूंखे चयो बसि तव्हां हीअ रखी छॾियो, तव्हां अॻिते हले केसि ताईं वॉकिंग ते वेंदो तव्हांखे कमु ईंदा। त सुठा माण्हू चवंदा रलासीं चयो आहे जेसि ताईं 10 माण्हू बि हिन दुनिया में नेक हूंदा न, तेसि ताईं क़यामत कोन ईंदी। त सुठा माण्हू बि आहिनि, ऐं दिलि में तव्हां बि पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ हमदर्दी अहसासु रखंदा कयो। अहसासु दुनिया जो सभ खां वॾो नेकी वारो इहे नेक माण्हुनि जे अंदरि अहसासु हूंदो आहे, त अहसासु ज़रूरी आहे। एनीवे वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, हलंदासीं सॉन्ग जे तरफ़। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। जाना घुमण हलो था हुन पार अॼु, जिथे मोर जो कंदासीं दीदार अॼु, हुन जो टिलण ॾिसंदासीं बार बार अॼु, सभु झूमी पवंदासीं मुंहिंजा यार अॼु। जाना जल्दी हलूं हली मोर सां मिलूं, जाना जल्दी हलूं हली मोर सां मिलूं। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर तो पियो टिले, छा टिले मामन जे कोई है बोले मोर को टिले। मोर सियाणो भी आहे ऐं निमाणो भी आहे, नखरा नाज़ भला अथसि ऐं अंदाज़ भला अथसि, आवाज़ जी छा ॻाल्हि सुर साज़ भला अथसि। मोर कुॾे बि अथो ॾिसो सॾे बि अथो, केॾो खिलण भलो अथसि सभ सां मिलण भलो अथसि, हथ चेल ते रखी छत हलण भलो अथसि, छत हलण भलो अथसि। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर तो पियो टिले, छा टिले मामन जे कोई है बोले मोर को टिले। मोर प्यारो भी आहे दिल वारो भी आहे, सब सां प्यार कंदो आहे इज़हार कंदो आहे, बाहुन बाहुन में विझी इक़रार कंदो आहे। मोर सुहिणो भी आहे मन मोहणो भी आहे, सबके चाहींदो भी आहे ॾाढो भाईंदो भी आहे, अखियूं अखियुनि में विझी दिलि लॻाईंदो भी आहे, दिलि लॻाईंदो भी आहे। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर तो पियो टिले, छा टिले छा टिले। वेलकम
बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु, जंहिंमें असां कंदा आहियूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारी गुफ़्तगू। ऐं असांजे अॼु जो जेको प्रोग्राम आहे, अॼु जो जेको टॉपिक आहे, उहो असां इन ॻाल्हि ते रखियो आहे त सकाफ़ती ॾिहाड़ो असां कीअं मल्हाईंदा आहियूं, छा हुन जी तयारियूं हूंदियूं आहिनि। ऐं मां ॾिसंदी आहियां त ॿ टे महीना पहिरियां असांजी भेनरुनि जी, असांजे घर वारनि जी तयारी हलंदी आहे। असांखे हिन ते हीअ ड्रेस पाइणी आहे, दोस्तनि जी आपस में प्रोग्राम ठहंदो आहे, असां किथे ॿाहिरि घुमणु वेंदासीं, हुन जॻह ते वेंदासीं, हे शयूं खाईंदासीं, खाधनि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं इलाही प्यारियूं पिक्चर्स, उन जा जेके स्टेटस उन वक़्तु यूट्यूब हुजे या असांजो फेसबुक हुजे या असांजी जेके बि असां सोशल मीडिया यूज़ कंदा आहियूं, बाक़ाइदा उन्हनि शयुनि खां, उन्हनि ॻाल्हियुनि खां भरी पई हूंदी आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अॼु मां कराची गुलशन इकबाल में कॉल कई आहे। नालो गुलाम सकीना थी ॻाल्हायां। गुलाम सकीना दी, मां तव्हांखे भली कार थी कयां प्रोग्राम में। कीअं आहियो, तव्हांजी तबियत सही आहे? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो बि? मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? अॼु असांजे पंहिंजे प्रोग्राम जो टॉपिक रखियो आहे त एकता ॾिहाड़ो असां कीअं मल्हाईंदा आहियूं, छा तयारियूं कयूं आहिनि उन जूं? एकता जो ॾिहाड़ो त माशाअल्लाह असांजो ईद जो ॾिहाड़ो आहे दी। हा बिल्कुलु बिल्कुलु। असांजे घर में जेकी तयारी में वधीक सॼो महीनो मतिलबु सॼो साल ई असांखे ॼणो इंतज़ारु हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां पाईंदा आहियो सिंधी कपिड़ा, पाईंदा आहियो, सगी वगी विझंदा आहियो, तयारी खाधा? जी बिल्कुलु, सिंधी कपिड़ा, सिंधी खाधा माशाअल्लाह। उन ॾींहं ते मतिलबु ॿारनि खे तयारु कंदा आहियूं, पाण तयारु थींदा आहियूं, सिंधी खाधा पचाईंदा आहियूं। सिंधी खाधे में वरी शाम जो प्रेस क्लब में वेंदा आहियूं। हा, सिंधी खाधे में सभ खां वधीक सुठो छा पचाए वेंदा आहियो तव्हां? अॼु सिंधी सभु मतिलबु खाधा सुठा लॻंदा आहिनि, असांखे पचाईंदा बि सुठा आहियूं सभु। अच्छा, तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे? तव्हांखे पसंदीदा कहिड़ो खाधो आहे सिंधी खाधनि में? ये ॾिस, मच्छी पली थी, चांवरनि जी मानी थी, या सुबुह जो बुसरी मखण विझी करे, गुड़ विझी करे बुसरी पचंदी आहे, सियारे में अक्सर पचंदी आहे, सियारे में। हा बिल्कुलु। छा त इनजी खुशबू सही सही घर वारनि खे खंड इस्तेमाल कंदा आहियूं, गुड़ बुसरी गुड़ में सुठी लॻंदी आहे। हा, बुसरी गुड़ में सुठी लॻंदी आहे। खंड त असांजी हूअं ई हलंदी रहंदी आहे, पर बुसरी जो जेको टेस्ट आहे, जेकी खुशबू आहे, उहा गुड़ सां ई ख़बर पवंदी आहे। त बुसरी तयारु थी थिए, सभु घर वारा अची किचन में हाज़िर थींदा आहिनि, त असांखे पहिरियां असांखे खपे। हा बिल्कुलु, गुड़ में ॻोठ मां मखण आणाईंदा आहियूं। ॻोठ जो मखण हिते त मखण मिले नथो, हिते बिलो भेण त मिले तॾहिं वारो। हा, मां इहा ई ॻाल्हि कयां पई, असांखे बि मखण खपंदो आहे न, त असांखे बि वॾो इंतज़ारु करिणो पवंदो आहे। असांजो मखण ईंदो आहे लाड़काणे खां, हाणे जॾहिं पहुचे। हा, असां बि लाड़काणे जा आहियूं दी। अच्छा, माशाअल्लाह माशाअल्लाह। लाड़काणे भरिसां कंबर जे शहर आहे न, असां असली हितां जा आहियूं, कंबर जा। अच्छा, असां मुरादवाण खां। हा, लाड़काणे कंबर कढिया पिया आहिनि भई, अधु कलाक जे पंदा। सही सही सही। छा ॿुधणु पसंदि कंदो, छा ॿुधाईंदो कुझु प्रोग्राम में? हा, थोरो गानो ॿुधायां थी। ॿुधायो। तुझे यादनि जे सहारे जियो था जियो, तुझे यादनि जे सहारे जियो था जियो, प्यारा मता दुख दे करे दिल नरी हो, जाने मता दुख दे करे दिल नरी हो, तुझे यादनि जे सहारे जियो था जियो, थोरो क्यास करी तूं एहसास करे तूं, थोरो क्यास करे तूं एहसास करे तूं, असां तो जाई आहियूं कंहिं बेजान आहियूं, असां तो जाई आहियूं कंहिं बेजान आहियूं, तुंहिंजे यादनि जे सहारे जियो था जियो, तुंहिंजे यादनि जे सहारे जियो था जियो। तुंहिंजो फोटू आहे यार मुंहिंजे घर जो सिंगार, तुंहिंजो फोटू आहे यार मुंहिंजे घर जो सिंगार, तुंहिंजी पूजा था कयूं खणी सीने सां लायूं, तुंहिंजे यादनि जे सहारे जियो था जियो, तुंहिंजे यादनि जे सहारे जियो था जियो। जी दी। हा, इहो गानो कंहिंजे नाले कंदो? अभी सभिनी मिटनि माइटनि जे नाले ते, पंहिंजे बचनि जे नाले ते। सही आहे, ॿियो तव्हांजे नाले ते। महिरबानी महिरबानी महिरबानी। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।
ओके फ्रेंड्स, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी वियूं, खोड़ सारियूं कचेरियूं थी वियूं। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि कजे त मुंहिंजी बि एकता ॾियारी जी ज़ोरो शोरो सां तयारी हली रही आहे। इलाही सुठी, इलाही बहितरीनु ड्रेस तयारु करण जी कोशिशि आहे। इनशाला तव्हांखे पाए बि ॾेखारींदसि, तव्हां पंहिंजे शो में शामिलु बि कंदमि ऐं मुंहिंजी बि तयारी ॿुधाइजो त कीअं तव्हांखे लॻी। वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इनशाला नेक्स्ट वीक वरी तव्हांजी ख़िदमत में तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो हाज़िर हूंदी। तेसिताईं पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजी फैमिली जो, ॿारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो। पंहिंजी होस्ट खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड गुड नाइट।